अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं उमेद आहे त थोरी घणी बरसाति तव्हां इंजॉय कई हूंदी, छो जो कराची जे डिफरेंट एरियाज़ में बरसाति थी रही आहे। पर असां DHA वारा ऐं क्लिफ्टन वारा न हिन शइ खां सिको वेठा था अञा ताईं। पर सुबुह थोरी बरसाति पई हुई, राति बि ॿुधो हुयो त थोरी बरसाति थी हुई, वरी 11-12 बजे जेको आहे थोरी बूंदा बांदी खां थोरी तेज़ बारिश थी। पर वेस्ट गार्डन ऐं इहे जेके ॿिया एरियाज़ आहिनि कराची जा, उन में मूसलाधार बारिश ॿुधूं था, तमामु तेज़ बारिश ॿुधूं था। ऐं अॼु राति खां वठी एक्सपेक्टेड आहे त में बि सुठी बरसाति थी वञे। हैदराबाद, मटियारी, मीरपुर ख़ास, टंडो आदम इन तरफ़ त बारिश थी रही आहे। पर कराची में किथे आहे, पर हिन तरफ़ बरसाति न आहे। ऐं अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त बरसाति थिए त थोरो मौसम बहितर थिए। अच्छा जी, इन खां अलावा कल्ह जीअं पाण ॻाल्हि कई हुईसीं त कल्ह जेको आहे इंटरनेशनल टाइगर डे हुयो। त तव्हांखे ख़बर आहे त पोएं साल ताईं चीतो जेको आहे हिकिड़ी हद ताईं ख़तमु थी रहियो हुयो। वरी जेको आहे ख़बर पई त न भई चीतो जेको आहे इहो हाणे सही आहे ऐं उनजी पैदावार बि आहे, वरी जेको आहे जंगलनि में बि आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त वाइट लेपर्ड जेको तक़रीबन ख़तमु हुयो, वाइट लेपर्ड ख़तमु हुयो। ऐं उहो जेको आहे पाकिस्तान जे जंगलातनि में पायो वियो आहे ऐं उनजी हींअर ठीकु ठाक नस्ल आहे। ऐं हिकिड़ो वक़्तु आयो हुयो त वाइट लेपर्ड तक़रीबन ख़तमु थी चुको हुयो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त आईबैक्स जेको आहे तक़रीबन आईबैक्स बि ख़तमु थी चुको हुयो। पर हाणे माशाअल्लाह सां आईबैक्स बि जेको आहे जंगलात में नज़र अचे थो, गिलगित बल्तिस्तान जे जंगलातनि में पायो वञे थो। ऐं उनखे जेको आहे काफ़ी हद ताईं माण्हू शिकार बि कनि था। पर आईबैक्स हिकिड़ो ॾाढो जेको आहे न, मतिलबु मां चवां थी नायाबु जानवर आहे। ऐं वाइट लेपर्ड बि ॾाढो नायाबु जानवर आहे। ऐं इहे हुअं बि मथे थधनि इलाइक़नि में ई रहंदा आहिनि। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र करणु घुरिजे, छो जो असां वटि अल्लाह साईं जी ॾिनल हर नेमत आहे। असांजे पाकिस्तान जे अंदरि, पाकिस्तान जे जंगलनि जे अंदरि इलाही अहिड़ा जानवर, नायाबु जानवर आहिनि जेके शायदि दुनिया जे कंहिं जंगल में न हुजनि। हिते आहिनि पर लिकल आहिनि। ऐं अॼु जी जेका सर्वे रिपोर्ट मां हिकिड़ी पढ़ी, उन में जेको आहे सरदार जमाल लगारी साहब जी हिकिड़ी सर्वे रिपोर्ट आहे। उन्हनि इहो ई चयो त भई पाकिस्तान जी तरफ़ माण्हू इलाही रुख़ कनि था ऐं उहे अची करे उन्हनि जी पिक्चर्स कढनि था ऐं उन्हनि खे ॾिसी करे हैरान था थियनि, स्पेशली वाइट लेपर्ड खे। छो जो वाइट लेपर्ड आहे जेको हमेशह आईबैक्स जो शिकार कंदो आहे, उनखे खाईंदो आहे। इहो बि अल्लाह साईं जो हिकिड़ो निज़ाम आहे। जानवर खे कीअं थो खाए पियो, अल्लाह साईं उन्हनि जी कीअं ख़ुराक ठाही आहे, या असां उन्हनि जी ॻाल्हियुनि खे, उन्हनि जी मसलियत खे असां नथा सम्झी सघूं। सो असां सां गॾु अॼु ज़बरदस्त गेस्ट आहिनि। असां सां गॾु डॉक्टर आहिनि ऐं उनखां अलावा हिकिड़ो ज़बरदस्त राइटर, पोएट बि आहे। उन्हनि जो हिकिड़ो ड्रामो बि अॼुकल्ह हली रहियो आहे, बल्कि जागीर। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां सां गॾु सिकंदर अब्बासी साहब आहिनि, पोएट आहिनि, राइटर आहिनि, ऑथर आहिनि, ड्रामा राइटर आहिनि, पब्लिकेशन ऑफ आर्ट्स काउंसिल जा चेयरमैन आहिनि लाड़काना जा। उनखां अलावा सोप सीरियल जागीर इन्हनि जो KTN जी स्क्रीन ते हली रहियो आहे। ऐं उनखां अलावा असां सां गॾु आहिनि डॉक्टर फहद जोतोई, पीडियाट्रिक्स एंड ट्रॉमा सर्जन आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु ॿियो डॉक्टर आहे जेके माशाल्लाह सिंगर बि आहिनि, डॉक्टर ज़हूर अवान, जेके सिंगर सां गॾु होम्योपैथिक डॉक्टर भी आहिनि, जेके स्पेशली रहीम यार ख़ान मां आया आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं? दुआ जी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जज़ाकल्लाह। आपको मैं वेलकम करती हूँ और बड़ा अच्छा लग रहा है आपको यहाँ देख कर, इतनी दूर से आप आए हैं। बहुत मेहरबानी जी, आपकी मोहब्बत है, आपके चैनल की मेहरबानी है, उन्होंने हमें इनवाइट किया, हमने हाजिरी दी। थैंक यू जी। अस्सलाम वालेकुम सर, केड़ा वालेकुम सलाम, केड़ा हाल है? अल्हम्दुलिल्लाह मां ठीक आहियां, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां जी दुआ के लगो।
तव्हां कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास ठीक ठाक। पहिरियां बि तव्हांखे शायदि मूंखे यादि अचे थो इनवाइट कयो हुयोसीं, पर तव्हां कंहिं वजूहात सां तव्हां न अची सघिया हुयो। सही सही। छा थी रहियो अॼुकल्ह, छा करे रहिया आहियो? बसि अॼुकल्ह ड्रामो लिखां पियो KTN जो जागीर, कुझु लिखिजी वियो आहे, हुन जी शूट थी वई आहे, हिन पे एडिटिंग में आहे, उहो लिखां पियो। हुन खां अलावा जॉब आहे, जॉब कयां पियो। सही। बसि इहे सनातुला कमकार। सही। या किताब आहे, हिकिड़ो नावेल लिखां पियो अॼुकल्ह। अच्छा, KTN जो जेको जागीर ड्रामो आहे त इहो तव्हां जॾहिं लिखणु शुरू कयो त छा तव्हांखे KTN पाण अप्रोच कयो हुयो या तव्हां पाण ऑफर ॾिनी हुई? बिल्कुलु KTN अप्रोच कयो हुयो डायरेक्टर जे थ्रू। हुन खां पोइ नवेला मां हुनखे सब्जेक्ट ॾिनो त हीउ सब्जेक्ट आहे, मां हिन ते लिखणु चाहियां थो। हुन सब्जेक्ट अप्रूव कयो, हुन खां पोइ मां लिखणु शुरू कयो। सही। त पहिरियों ई ड्रामो आहे तव्हांजो KTN ते? इन ताईं मुंहिंजा 50 खां मथे ड्रामा KTN ते हली चुका आहिनि। सोप सीरियल, मिनी सीरियल, सोलो प्लेस। जेको पहिरियों मुंहिंजो ड्रामो हुयो सीरियल KTN ते 2005 में ज़िंदगी, उन ते मूंखे बेस्ट राइटर जो अवार्ड मिलियो KTN जे तरफ़ां। जी जी। त काफ़ी ड्रामा लिखिया आहिनि, उर्दू में लिखिया आहिनि, सिंधी में लिखिया आहिनि, त सिलसिलो हले पियो। ऐं KTN जी महिरबानी आहे त यादि कंदी रहंदी आहे KTN, त असां बि लिखंदा रहंदा आहियूं KTN। माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, राइटर्स जेके हूंदा आहिनि थोड़ा मोडी बि हूंदा आहिनि न? हा जी जी। त तव्हां आहियो इन तरह जा? मां जहिड़ो मूडी तव्हां ॿुधायो पिया न, ओहिड़ो मूडी न आहियां। छो त राइटर बि हिकिड़ो आम इंसान ई हूंदो आहे, ऐं पंहिंजे पाण ते हिकिड़ो खोलतारी करे छॾनि, हिकिड़ी चादर वेड़े छॾनि त मां राइटर आहियां, मां माफ़ूकुल फितरत आहियां, इहा शइ मूं में न आहे। सिंपल माण्हू आहियां। अच्छा, मां थोड़ो ॾिठो आहे राइटर्स पंहिंजी ई दुनिया में न मस्त हूंदा आहिनि। जी जी। हर वक़्तु माण्हू न रहे न, हिन दुनिया में बि त रहणो आहे। ठीकु आहे, जंहिंमें तव्हां लिखो था उन वक़्तु तव्हां दुनिया खां कटिजी वञो त जीअं तव्हां बहितर शइ लिखी सघो। बाक़ी 24 कलाक तव्हां जेकॾहिं कोटियल रहंदो त पोइ तव्हां हिकिड़ो मिसफिट थी वेंदो हिन मुआशिरे में, हिन समाज में। त इहो आहे त मां जॾहिं लिखंदो आहियां त केॾी महिल राति जे टाइम ते लिखंदो आहियां। जब चवंदा आहिनि त जब सारा आलम सो जाता है, राति जे टाइम ते लिखंदो आहियां, हिकिड़ो सुकून जो माहौल हूंदो आहे। ज़ाहिर आहे, मतिलबु सुकून खपे इंसान खे, अहिड़ो माहौल खपंदो आहे जंहिंमें ख़ामोशी सां वेही करे लिखे बि, सोचूं बि ईंदियूं न। ज़ाहिर हिकिड़ी तकलीफ़ जो कमु आहे न। जॾहिं तव्हां लिखो था, तव्हांखे ऑफिसर जो कैरेक्टर बि पाण थियणो आहे, उनजो पटे वालो बि पाण थियणो आहे, तव्हांखे हीरो जो कैरेक्टर पाण, सभु तव्हां कैरेक्टर पाण ते जॾहिं तारीख़ कंदव तॾहिं तव्हां उहा शइ लिखी सघंदव। जॾहिं त उहा तारीख़ न कंदव तव्हां न लिखी सघंदव। उन लाइ तव्हांखे ज़ाहिर आहे खिलवत खपंदी आहे, अकेलाई खपंदी आहे, तॾहिं तव्हां बहितर शइ ॾेई सघंदा आहियो। सही। अच्छा, ही कुझु बुक्स आहिनि हिते, मां तव्हांखे ॾेखारणु चाहींदमि त हिननि जा सिकंदर अब्बासी साहब जा लिखियल आहिनि तारीख़ जे तहखाने में। अगरि मां थोरी सिंधी ग़लति पढ़ां त सॉरी, मूंखे माफ़ु करे छॾिजो। कीअं हीअं ही हिकिड़ो बुक आहे हिननि जो। अच्छा, उन खां अलावा कच्ची निंड जा ख्वाब, कहाणियूं आहिनि हे। मोहन जो माग। जी जी। ईअं न? मोहन जो माग। अच्छा, सन्नाटे शोर मचाते हैं। उर्दू इजीली पढ़ी है। उर्दू तो मां पढ़ी वेंदी आहे, उर्दू इंग्लिश में पढ़ी वेंदी आहे, सिंधी थोड़ो हाणे इलाही बहितर थी आहे मुंहिंजी। मां तव्हांखे सची ॿुधायां, KTN जे ड्रामनि में कमु करे करे हा बहितर थींदी। हाणे ही था पाण पढ़ो, हे मूंखां वरी विसरी वियो। कोझे चंद्र जो गम। कोझे चंद्र जो गम। गम। हिते मुंहिंजा इलाही टीचर अथव। माशाल्लाह। हिते मूंखे पहिरियां त जॾहिं मां आई हुयमि मूंखे सिंधी सफ़ा पढ़णु न ईंदी, पोइ मूंखे इलाही टीचर्स मिलिया जिन मुंहिंजी सिंधी सही कराई, सिंधी स्क्रिप्ट पढ़ायनि। सो थैंक यू उन्हनि खे बि। अच्छा जी। सो डॉक्टर साहब, इहो ॿुधायो त जीअं ॿार पैदाइशी माज़ूर हूंदा आहिनि, इलाही उन्हनि खे इशूज़ हूंदा आहिनि, कंहिंजा हथ पेर टेड़ा हूंदा आहिनि। अच्छा, इहा जेका माज़ूरी थिए थी, छा पैदा थियण खां पोइ थी थिए या जॾहिं माउ जे पेट में आहिनि उन वक़्तु ई का अहिड़ी शइ थिए थी जो ॿार ईअं थी था वञनि? असल में बेसिकली इहा जेकी आहे न, हिकिड़ी कंजेनेटल डिफॉर्मिटीज़ आहिनि जेके माउ जे पेट में ई ॿार खे थींदियूं आहिनि। पोइ उन जा कुझु वजूहात आहिनि, जीअं मिसाल तौरु माउ जे पेट जो पाणी घटि थियणु, ऐं को जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त उन ॼमण जे दौरान का तकलीफ़ अची वञनि, ॿार जो पैदाइशी मथो वॾो थियणु, ऐं ॿिया इन्फेक्शन आहिनि जेके माना माउ जे जेको ज़नानो उज़ू आहे उन ज़रिए फैलिजी ॿार खे असरअंदाज़ कनि। त उन में छा थींदो आहे त उन इन्फेक्शननि ऐं ॿार जो जेको पाणी अंदरि घटि आहे उन जे करे ॿार जा जेके उज़वा आहिनि, कहिड़ा बि उज़वा हुजनि, जीअं मिसाल तौरु पेर थी विया,
गोॾा थी विया, हथ थी विया ऐं शोल्डर्स थी विया, उन में छा थींदो आहे त उन्हनि में डिफॉर्मिटी क्रिएट थींदी आहे। कुझु डिफॉर्मिटीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पैदाइशी हूंदियूं आहिनि, नस्ल दर नस्ल हलंदियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ड्यूरिंग जो प्रेगनेंसी माउ जे अंदरि पैदा थींदियूं आहिनि, माउ जे पेट जे अंदरि जेको ॿारु हूंदो आहे उन में पैदा थींदियूं आहिनि। त उहे जेके डिफॉर्मिटी ॿार में पैदा थियनि थियूं, असुल में असांजे माना मुआशिरे जो इहो आहे त माना ॿारु जेको ॼमियो, सम्झो त उहो जेकॾहिं डिफॉर्म चाइल्ड आहे, जेको माज़ूर ॿारु आहे, त उहो वीचारा बेड ते ई वञी मरी था वञनि। त हाणे उन्हनि खे इहो थो लॻे त शायदि को इन जो इलाजु ई न आहे, पर असुल में इहा ॻाल्हि कोन्हे का। हिकिड़ो त डिफॉर्मिटी क्रिएट थी वई आहे, माना कंजेनाइटल का डिफॉर्मिटी आहे, पेरनि जा पेर टेड़ा आहिनि या टंगूं टेड़ियूं आहिनि, जेकॾहिं थी वई आहे त उन्हनि खे सही करणु अॼुकल्ह पॉसिबल आहे। अच्छा जी, अॼुकल्ह पॉसिबल इन सेंस में आहे त माना पहिरियां ख़ाली डॉक्टर जेके आहिनि MBBS कंदा हुया, स्पेशलाइज़ेशन हूंदी कोन हुई। हाणे त स्पेशलाइज़ेशन अञा सुपर स्पेशलाइज़ेशन, जीअं मां मिसाल तौरु पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन आहियां, ऐं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन जो कमु आहे त माना जेके डिफॉर्म्ड चाइल्ड आहिनि, जेके माज़ूर ॿार आहिनि, जेको ॿारु जेको आहे सो हले ई नथो, उन जूं मुख़्तलिफ़ टंगूं टेड़ियूं आहिनि, पेर टेड़ा, उन जी सर्जरी करे उन्हनि खे ॿारनि खे बीहारे सघूं असां। त मक़सदु इहो चवण जो त पहिरियां ॿार ॼमंदा हुआ जेके माना हली न सघंदा हुआ सॼी उमिरि ता हयात, हाणे ईअं न आहे। हाणे ईअं आहे त ॿारु जेकॾहिं मज़ूर ॼमे थो त उहो हलंदो। अच्छा, जेका तव्हां सर्जरी जी ॻाल्हि कई त उन्हनि खे सर्जरी करे ठीकु बि कयो वञे थो, त उहे क्रिटिकल बि हूंदियूं सर्जरीज़, ज़ाहिर आहे, ऐं उन में चांसिस केतिरा हूंदा आहिनि सर्वाइव? हाणे उहो इन में डिपेंड थो करे त मिसाल तौरु हिकिड़ो ॿारु ॼमे थो पैदाइशी 2 ॾींहंनि जो आहे, ऐं हिकिड़ो ॿारु ॼमे थो, वालदेन उन ते गौरी नथा कनि, 14 सालनि जो थी थो वञे, 13 सालनि जो थी थो वञे, छो त जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त उन जूं हॾियूं ऐं गोश्त नरम हूंदो आहे, त उन जो इलाजु करणु आसानु हूंदो आहे, ऐं उन चांसिस ठीकु थियण जा तमामु घणा हूंदा। पर के ॿार हूंदा आहिनि जेके 13 सालनि जा थी था वञनि, 14 सालनि जा थी था वञनि, त उन जा हॾियूं ऐं गोश्त उन जो मज़बूत थी थो वञे, त उन जो बि इलाजु मुमकिन आहे। ईअं न आहे त उन जो इलाजु मुमकिन न आहे, पर जीअं हिकिड़े ॿारु जेको 2 ॾींहंनि जो आहे, ऐं उनखे ठीकु करण लाइ असांखे हिकिड़ी सर्जरी करणी थी पए मिसाल तौरु। ऐं जेकॾहिं को ॿारु 13 सालनि जो आहे, 8 सालनि जो आहे, 10 सालनि जो आहे, जीअं एज वधे थी, त पोइ असांखे छा करिणो पवंदो आहे त माना 2, 3 या 4 सर्जरियूं करिणी पवंदियूं आहिनि, सिर्फ़ु माना हुन डिफॉर्मिटी खे असां करेक्ट करण लाइ। त मक़सदु इहो आहे त जेके ॿार मिसाल तौरु जीअं मां इंटीरियर सिंध में जीअं मिसाल थी वियो सकर थी वियो या जेकमाबाद थी वियो या हैदराबाद खां परते वारा इलाइक़ा, मां एॾे प्रैक्टिस कंदो आहियां। पर एॾे मक़सदु इहो आहे त माण्हू जेके आहिनि उहे आहिनि इन्हनि जेके डिग्री याफ़्ता या न आहिनि, उन्हनि जे चकरनि में लॻा पिया आहिनि त इहे सही कंदा, जीअं दुआ फीणूं इन हिसाब सां। त इन्हनि जेको आहे सो थोरो कम खे अञा ख़राबु करे छॾियो आहे। सही। अच्छा, तव्हां सवेर मूंखे इहो बि ॿुधायो त सॼे इंटीरियर में तव्हां ई वाहिद सर्जन आहियो? मां असुल में FCPS ऑर्थोपेडिक कई आहे जिना हॉस्पिटल कराची मां। सही। उन खां पोइ मां पोस्ट स्पेशलाइज़ेशन जेकी पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी जी आहे उहा मां कई आहे ज़ियाउद्दीन हॉस्पिटल क्लिफ्टन मां। ठीकु आहे। असुल में मक़सदु इहो आहे त जेको बि सुपर स्पेशलाइज़ेशन करे थो उहो प्रिफर थो करे त असां वॾनि शहरनि में हुजूं, अंदरूनी सिंध में या ॻोठनि में केरु वञे कोन थो, पोइ उन्हनि खे केरु फैसिलेट करे ई कोन थो। ऐं ॿियो अंदरूनी सिंध में जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे एतिरे वीचारनि खे सघ बि न आहे त अची शहरनि में इलाजु कराइनि, त पोइ जेके स्पेशलाइज़ेशन करे था अचनि या त उहे ॿाहिरि मुल्क हलिया था वञनि या त शहरनि में पंहिंजा फैसिलिटियूं मुहैया कनि था। पर जीअं मां आहियां पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन, सखर, जेकमाबाद, शिकारपुर, हैदराबाद खां, एटलीस्ट हैदराबाद में हिनमहिल मां इसरा हॉस्पिटल में इंचार्ज आहियां ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट जो। पूरे हैदराबाद खां वठी वञी जेकमाबाद सखर ताईं को बि पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन कोन्हे। माना अलमियो इहो आहे हिकिड़ो त जेके गिना चुना माण्हू स्पेशलाइज़ेशन कनि था उहे त या ॿार भॼी था वञनि, या जेकॾहिं स्पेशलाइज़ेशन कनि था त या को लाहौर जहिड़ो शहर हुजे, इस्लामाबाद जहिड़ो, कराची जहिड़ो वॾनि शहरनि में पंहिंजी फैसिलिटियूं कनि पिया। उनजे करे हेठां जेके असांजा जेके हेठि वारा इलाइक़ा आहिनि उहे मुतासिर लॻा पिया आहिनि। ओहो, सही। इहा मतिलबु हिकिड़ी ॾाढी डिसअपॉइंटिंग ॻाल्हि थी वई त मतिलबु कोई इंटीरियर वञण लाइ तयारु कोन्हे, कोई उते उन्हनि खे फैसिलिटेट करण लाइ तयारु कोन्हे, केतिरियूं मतिलबु परेशानियूं फेस करणियूं पवंदियूं आहिनि। हर कोई त कराची नथो अची सघे,
कोई न कोई अफोर्ड करे थो सघे पियो, ज़ाहिर आहे कन्विंस लॻे थो केतिरा ई इशू थियनि था, ऐं ख़ुदा न ख़ासिता कोई सफ़ा माज़ूर ॿारु हुजे त उनखे खणी अचणु वरी एम्बुलेंस कराइणु केॾा इशूज़ आहिनि। वॾा असल में इलाज एतिरो महांगो कोन्हे, इलाज जा जेके एक्सपेंडिचर्स आहिनि उहे महांगा आहिनि। जीअं हिकिड़ो मरीज़ जेको सखर में वेठो आहे उहो कराची ईंदो त उनजो केॾो कन्विंस जो ख़र्चु, उहो ई ॻाल्हि आहे न, कन्विंस रुगो जेको आहे उन खां अलावा जेको ईंदो उहो अकेलो कोन ईंदो, उन सां 3-4 ॿिया ॼणा बि ईंदा, उनजा ख़र्च अलॻि, माना ट्रीटमेंट जो ख़र्चु कोन्हे। तव्हां यानी बेसिकली तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त तव्हां हैदराबाद मेन इसरा में वेहंदा आहियो। मां हैदराबाद ऑर्थोपेडिक जो इंचार्ज आहियां, उते कमु कंदो आहियां हैदराबाद में, छो त हैदराबाद में को बि पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन कोन्हे, मां उते वेंदो आहियां। ऐं तंहिंखां अलावा मां इंटीरियर सिंध में वेंदो आहियां, जिसां जो बेसिकली मां आहियां। जीअं खैरपुर थी वियो, डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ थी वियो, कुझु ॾींहं नौशेरो फिरोज़ में ॾींदो आहियां, कुझु ॾींहं हिन में खैरपुर में ॾींदो आहियां। उते हॉस्पिटल्स में तव्हांजे लाइ क्लिनिक्स या तव्हां पाण कैंप्स वग़ैरह लॻाईंदा आहियो? उते कैंप्स आहिनि, हाणे रिसेंटली असां मां कैंप ई हिकिड़ो सफ़ा तव्हांखे मां नालो ॿुधाईंदुमि त तव्हां चवंदव त इहो कहिड़ो शहर आहे। मां ठारू शाह में कैंप आई, ठारू शाह त इहो ॿुधल आहे, त ठारू शाह हिकिड़ो तमामु नौशेरे जो नंढो ईअं सम्झ ॻोठु चवां मां, उहो आहे, उते असां कैंप आई। ऐं मेरापुर शायदि तव्हां ॿुधो हुजे, मेरापुर में बि कैंपूं मां आयूं आहिनि। ऐं हिन महिल रिसेंटली असांजी कैंप आहे भिरिया रोड में, नेक्स्ट वीक प्लानिंग आहे। त मतिलबु माण्हुनि खे असां नॉलेज में ॾियणु चाहियूं पिया त जेके ॿार पैदाइशी माज़ूर ॼमनि था त बराए महिरबानी उहे हली सघनि था। ईअं न आहे त हू बेड ते ई पिया आहिनि त उहे बेड ते ई सॼी उमिरि वेठा हुजनि, ईअं न थींदो। उहे हलंदा ऐं माना सुठे नमूने सां ॿियनि जी ज़िंदगीअ जेके ॿार ॿिए तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघनि था, उहे गुज़ारे सघनि था। माशाल्लाह, ये तो बड़ी ज़बरदस्त गाला। और सर ये बताइए कि आप माशाल्लाह जैसे रहीम यार खान से आपका ताल्लुक़ है, तो होम्योपैथिक डॉक्टर भी हैं आप, तो ये दोनों अलग फील्डें हैं, आपने कैसे चूज़ कर ली? ये जो सिंगिंग की फील्ड है ये तो बचपन की है। अच्छा। हाँ जी, तो बाकी उसके बाद मैंने फिर डॉक्टर क्यों बने आप? वो तो पेशावर आना तो सबसे अच्छी फील्ड जो है, डॉक्टर को ज़्यादा लोग अहमियत देते हैं। सही। खिदमत खल्क करने का सवाब भी होता है, मौका भी मिलता है डॉक्टरों को। सही। तो आपके उस्ताद कौन रहे हैं, किससे आपने सीखा है गाना? हमारे उस्ताद रहीम यार खान से हैं, शायर भी हैं, सिंगर भी हैं, रफ़ीक साहिल साहब। अच्छा, उनसे आपने सीखा है? जी जी। अच्छा अच्छा, तो वहाँ पे महफिलें वगैरह करते हैं आप? जी, फंक्शन वगैरह होते रहते हैं। सही। मैंने परफॉर्मेंस एक माह दुबई में भी फंक्शन किए हैं। अच्छा अच्छा। इधर पाकिस्तान में कोई ऐसा सिटी नहीं जिधर फंक्शन नहीं किया मैंने। अरे वाह। हैदराबाद अवार्ड शो किए हैं। सही। उसके बाद नौशेरा फिरोज में भी प्रोग्राम किए मैंने। सही, ज़बरदस्त, माशाल्लाह। अच्छा, जैसे आपका सिंगिंग से भी वास्ता है तो जाहिर है सराइकी सिंगर्स बहुत हैं माशाल्लाह, कोई ऐसा सिंगर जो आपको बहुत पसंद हो? मुझे सबसे ज़्यादा लाला अताउल्लाह खान ईसा खिलवी, उनकी तो एक बात ही अलग है, उनकी तो एक बात ही अलग है। सही तो बात सब है। काबिल एहतराम है, जितने भी सिंगर हैं, सराइकी हैं या किसी भी ज़बान से हैं, वो सब काबिल एहतराम है, क्योंकि हमारी मादरी ज़बान सराइकी है। तो सबसे पहले लाला अताउल्लाह खान ईसा खिलवी से मेरा अच्छा ताल्लुक भी है। उनसे मुलाकात भी रही है? हाँ जी, बिल्कुल है जी, मुलाकात भी है। सही। फंक्शन भी उनके साथ करते हैं। कैसे है, मतलब कभी किसी चीज़ पे ऐसा इत्तेफाक हुआ कि उन्होंने कभी डांटा हो या समझाया हो कि नहीं इस तरह नहीं इस तरह? लाला जी तो बहुत प्यार करने वाले बंदे हैं, वो डांटने वाले हैं ही नहीं, बहुत प्यार करने वाले बंदे हैं, बहुत अच्छे इंसान हैं। बीच में सुना था शायद उनकी तबीयत भी खराब थी। हाँ जी, हाँ जी, अब अल्हम्दुलिल्लाह ठीक है, गए हुए हैं वो यूके गए हुए हैं फंक्शन करने। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। चले फिर ज़रूर आपसे गाना भी सुनते हैं, लेकिन पहले मैं डॉक्टर साहब से बात कर लूँ। डॉक्टर साहब इहो ज़रूर मूंखे ॿुधाए जो त जीअं हाणे बेबी आहे, माँ जे पेट में आहे, ठीकु आहे, मदर जे कंसीव करे थी, ऐं उनखे बि ज़ाहिर आहे कुझु खाधे पीते जो बि त इन जो ख़्यालु करिणो हूंदो न, त जीअं मुंहिंजो ॿारु कमज़ोर न थिए। ॾिसो इहे सभु शयूं त अल्लाह जी तरफ़ां थियनि थियूं, वी नेवर नो त कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो, पर मक़सदु चवण जो इहो त अॼु जे दौर में जेके मदर्स आहिनि स्पेशली डाइट जो ख़्यालु बि न रखंदियूं आहिनि, न वरी जेको आहे पंहिंजो विटामिन डी उन्हनि खे मिले थी, न कैल्शियम जो ख़्यालु कनि थियूं, त छा इहे बि रीज़न्स आहिनि ॿार जे माज़ूर थियण में? बिल्कुलु बिल्कुलु रीज़न्स आहिनि, ऐं सभ खां वॾो मां तव्हांखे रीज़न ॿुधायां,
त अॼुकल्ह जेके ॿार माउ जे पेटनि में रहनि था ॻोठनि, मां त ॻाल्हि कंदुमि ॻोठनि जी, छो त शहरनि में त थोरी घणी अवेयरनेस आहे त उहे ईज़ीली मतिलबु कंहिं गायनेकोलॉजिस्ट खे या सर्जन खे ॾेखारे सघनि था। त ज़्यादातर जेके इफेक्टेड माण्हू आहिनि इहे आहिनि असांजे माना अंदरि ॻोठनि जा जेके माण्हू उन्हनि जा, त उहे माना मेन मक़सदु इहो आहे त कुझु ग़िज़ाई, जीअं मिसाल तौरु हिकिड़ी गायनेकोलॉजिस्ट जेके हूंदियूं आहिनि उहे हिकिड़ी टेबलेट एडवाइस कंदियूं आहिनि जीअं फोलिक एसिड आहे। हाणे जेकॾहिं ख़ाली हिकिड़ी फोलिक एसिड तव्हां टेबलेट ॾिसंदो त हालांकि आहे 1/2 सेंटीमीटर जी, पर उनजो इफेक्ट एतिरो आहे जेकॾहिं प्रेग्नेंट वूमेन न वठंदी त उहे कंजेनाइटल डिफॉर्मिटी क्रिएट कंदी। ज़ाहिर आहे उहो ॿार जे ब्रेन खे हेल्थ थो ॾिए। बिल्कुलु, छो जो उहे 3 महीना पहिरें खां ई प्रेगनेंसी खां पहिरें ई स्टार्ट कराईंदा आहिनि। ऐं कुझु अहिड़ियूं बि ग़िज़ायतियूं आहिनि जीअं मिसाल त तव्हां जीअं चयो त कैल्शियम थी वई, विटामिन डी थी वई, ऐं माउ ऐं जो जेकॾहिं कैल्शियम ऐं विटामिन डी प्रॉपर डाइट में न आहे माउ त इफेक्टेड थींदी, लेकिन उनजो चाइल्ड जेको ॿारु आहे उहो बि इफेक्ट थींदो। पोइ छा थो थिए त जॾहिं ॿार ॼमनि था त पैदाइशी उन जूं हॾियूं ईअं थियूं लॻनि ॼण त असां चवंदा आहियूं सिंधीअ में त माना भुरियल हॾियूं भुरी थियूं वञनि। त छो त उन्हनि हॾियुनि में कैल्शियम ऐं विटामिन डी त मतिलबु आहे ई कोन। पोइ असां वरी छा कंदा आहियूं जॾहिं ॿारु ॼमे उनखे आर्टिफिशियल कैल्शियम ऐं विटामिन डी ॾियूं। ॿियो वरी असां वटि ॿियो सेकेंड अलमियो इहो आहे त ॿारु ॼमे थो त अॼुकल्ह मदर ब्रेस्ट फीड त कराए ई नथी, ऐं आर्टिफिशियल जेके मिल्क आहिनि जेके मार्केट में हलनि पिया उन्हनि ते तवजो घणी आहे। इन ॻाल्हि ते मां एॾियूं डिबेट्स कयूं आहिनि, मां एॾा शोज़ कया आहिनि इन शइ ते त मदर फीड ॿार जे लाइ केतिरो ज़रूरी आहे तव्हां यकीन न कंदा, पर मां पास्ट पंहिंजे शोज़ में एतिरो ॻाल्हायो आहे अलाह को हिदायत ॾिए अॼु जी मदर खे, पर अलाए छो ॿार खे जेको आहे इन नेमत खां परे थियूं रखनि। मूंखे सम्झ में न ईंदो आहे, हू त हुनजो पैदाइशी हक़ आहे और दुनिया में अचे ई कोन थो, अलाह सां हिनजो रिस्क लिखी थो छॾे पियो। ऐं जेकॾहिं का मदर असां वटि अचे थी न भाउ तव्हां हिनखे ब्रेस्ट फीड करायो, न डॉक्टर साहिबु असांखे जेको आहे बसि मार्केट जो खीर लिखी ॾियो असां उहो पीआरींदासीं, ब्रेस्ट फीड केॾी ग़लति ॻाल्हि आहे। बहरहाल ॻाल्हायूं था, असां सां गॾु डॉक्टर ज़हूर अवान भी मौजूद आहे, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे गानो ॿुधाए। कौन सा गाना सुना रहे हैं अभी आप? मेरा सराइकी सॉन्ग है लगदा है डर आमन दी कर। अच्छा, ये फिर बाद में मुझे समझाइएगा कि आपने बोला क्या है, क्योंकि मुझे सराइकी नहीं समझ आती। हमें भी नहीं आती, सुनेंगे समझ आ जाएगी। चले आप गाएं फिर मुझे समझाइएगा, ट्रांसलेट जरूर कीजिएगा मेरे लिए थोड़ा सही। डर आने की करो, है ना? उसके बाद क्या बोला मुझे नहीं समझ आया। मैं असल इस शायरी का मकसद ये है कि ये जो लोग प्रदेश में जाते हैं सही रोजी के सिलसिले में, तो जैसे नई नई शादी हुई होती है ना तो बंदा चला जाता है, तो फिर भी बेगम पीछे से वो कहते हैं कि घर वापस आ जाओ, मुझे इधर कोई चीज़ नहीं भाती, तो बंदा तो मजबूर होता है ना। देखें नहीं, ये अल्लाह ताला ने रिश्ते ऐसे बनाए हैं, कोई मजबूरी के तहत ही कोई बंदा बैठ जाता है, वरना किसी की ये कोशिश नहीं होती कि वो अपने बच्चों को छोड़ के कहीं बाहर के मुल्क जाए। सही, लेकिन आजकल की औरतें कहते हैं वहीं रहो। हमारे पंजाब वाले नहीं कहते, पंजाब वाले नहीं कहते, यहाँ की औरतें कहते हैं वहीं रहो, मैं इधर ठीक हूँ। पंजाब वाले तो बेताब वापस आओ, पंजाब वाले तो कहते हैं वापस आओ। चले जबरदस्त, इधर बैठा से ब्रेक कहीं जल्दी हाजिर थे, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बेटा के भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां भी असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। त सिकंदर अब्बासी साहब असां सां गॾु आहिनि। अच्छा, मां जॾहिं बि सिकंदर अब्बासी थी चवां न मूंखे पंहिंजो भेणवियो यादि थो अचे, छो जो मुंहिंजो जेको वॾो भेणवियो आहे हुनजो नालो बि सिकंदर आहे, ऐं जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त एन जी अब्बासी साहब जो वॾो ॼाणो आहे, पुटु आहे उन्हनि जो, ऐं उन्हनि खे मां नाले सां त कॾहिं बि कोन सॾींदी आहियां, अदा ई चवंदी आहियां, सो मूंखे ॾाढो अजीब थो लॻे पियो, सॉरी आहे, मां तव्हांखे अब्बासी साहब थी चवां पई। अच्छा सर, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, माशाल्लाह
पोइट्री वग़ैरह जीअं कयो था त मज़ो अचे थो लिखण में अॼुकल्ह जे दौर में? बिल्कुलु मज़ो अचे पियो लिखण में, छो त लिखण में इहो आहे त तव्हांजा जेके अंदरि जा अहसास आहिनि न उहे तव्हां ॿाहिरि कढी सघो था। जेको घुटण वारो माहौल आहे, इंसानु कुझु ख़ुशी नथो सघे, काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो इज़हार न करे सघंदा आहियूं, त लिखण हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे त तव्हां पंहिंजे अंदरि जो इज़हार करे सघो था। त हिन हिकु तरह सां मुंहिंजो इहो प्रोफेशन बि आहे, शौक़ु बि आहे ऐं मुंहिंजो पैशन बि आहे। अच्छा, अॼु जे दौर जी पोइट्री इलाही डिफरेंट आहे। जी जी। त तव्हांखे छा थो लॻे त रीज़न्स छा आहिनि त पोइट्री एॾी मतिलबु चेंज थी वई आहे असल में जो उनखे पढ़ण ते बि कॾहिं कॾहिं दिलि न चवंदी आहे? असल में हर दौर जो पंहिंजो तक़ाज़ा हूंदियूं आहिनि। को दौर हूंदो हो जॾहिं मीर तकी मीर मिर्ज़ा ग़ालिब हूंदा, उन्हनि खे पसंदि कयो वेंदो। अलामा इक़बाल आयो, अहमद फराज़, फैज़ अहमद फैज़, हबीब जालिब, उन्हनि जो पंहिंजो दौर हुयो। उन खां पोइ ॿियो दौर आयो जंहिंमें अॼुकल्ह जा नौजवान शाइर आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त जेका अॻे शाइरी हूंदी हुन में गहराई हूंदी, डीपनेस हूंदी, हर लफ़्ज़ जी केतिरी माना निकिरंदियूं। जॾहिं माण्हू ॿुधंदो त हर माण्हू खे इहो फील थींदो हीअ शाइरी मुंहिंजे लाइ कई वई आहे, हुन में एतिरी गहराई हूंदी। अॼुकल्ह जेका शाइरी आहे उन में डीपनेस न आहे, गहराई न आहे। जॾहिं तव्हां पढ़ो था या ॿुधो था त तव्हांजी लूह नथी कांडाइजे, तव्हांजी दिलि नथी धड़के। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त मुताले जी खोट आहे, मुशाहिदे जी खोट आहे, जंहिंजे करे असांजी शाइरीअ में उहो वज़न, उहो बहर ऐं उहा गहराई न रही आहे। अॻिली शाइरी हुई तव्हां अॼु ॿुधंदव, पुराणा गाना अॼु ॿुधंदव त तव्हांखे रूह खे सुकून अची वेंदो। अॼु जी तव्हां हिकु दफ़ो शाइरी ॿुधंदो तव्हांजी दिलि न चवंदी ॿीहर ॿुधां। त इन जो फ़र्क़ु इहो आहे त मुशाहिदो बि न आहे, मुतालियो बि न आहे, उनजे करे असांजी शाइरीअ में उहा शइ न रही आहे। छो त जॾहिं बि पुराणी शाइरी खणी जॾहिं बि असां पढ़ी आहे या ॿुधंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त ॼण मुंहिंजे लाइ लिखी वई आहे। हा, बाक़ाइदा फीलिंग ईंदी आहे त ॼण मुंहिंजी ॻाल्हि बयानु कई आहे। त अॼुकल्ह जी शाइरी में तव्हांखे उहा शइ नज़र न ईंदी। त इहो फ़र्क़ु आहे। हर शइ जो चवंदा आहिनि त कमाल बि हूंदो आहे, ज़वाल बि हूंदो आहे। असां चई सघूं था त शाइरी मयार बि पंहिंजे हथ सां ख़राब बि त ख़राबु कयो न, ख़राबु करण वारा असां ई आहियूं न, जेके ॿुधंदा आहियूं जेके। पर अॼुकल्ह जी शाइरी आहे त को लफ़्ज़ काॾे थो वञे, को काॾे थो वञे, को रिदम न आहे, का गहराई न आहे, पर पोइ बि शाइरी थिए थी, माण्हू वाह वाह कनि था, बसि हली थो पए, इहा थी थी वञे। कुझु तव्हां पंहिंजी पोइट्री ॿुधायो? असल में मां उहा पोइट्री तमामु घटि कंदो आहियां। जेके मुंहिंजा ड्रामा हूंदा आहिनि न, मुंहिंजो टाइटल सॉन्ग मां पाण लिखंदो आहियां या मुंहिंजो नज़मूं लिखियूं। त हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो हुयो इंतिहा, मुंहिंजो टाइटल सॉन्ग मां तव्हांखे ॿुधायां थो त टुटल छेर जहिड़ी हीअ टहकनि जी रिमझिम, टुटल छेर जहिड़ी हीअ टहकनि जी रिमझिम, हीअ नेणनि मां नीरनि जे पन छण जी मौसम, विछोड़नि जे वण जी ततल छांव सारी, यखड़ियुनि जे अमृत मां उतल खुमारी, अञा प्यार जी पर न थी इंतिहा। को व्याकुल वैरागी पथर जे नगर जो, को व्याकुल वैरागी पथर जे नगर जो, ॻोल्हे सोजरो पियो थो पंहिंजे अंदर जो, ही थूहर जे मन जी अकेली उदासी, बिरह जे कंहिं बादल बिना वारे आसी, अञा पर न ॻोल्हा जी थी इंतिहा। अखियुनि जे अङण ते ओजागनि जा पहिरा, अखियुनि जे अङण ते ओजागनि जा पहिरा, ही ख्वाबनि अज़ाबनि सराबनि जा सहरा, अंदर जा ही उल्का दगनि ते विछायल, सुखनि जे शहर जा बि पेरा विञायल, अञा हसरतुनि जी न थी इंतिहा। टुटल छेर जहिड़ी हीअ टहकनि जी रिमझिम, ये नेणनि मां नीरनि जे पन छण जी मौसम। वाह, वेरी नाइस, ज़बरदस्त। डॉक्टर साहब तव्हां बि बसि शुरू करे छॾियो कुझु सिस्टम। जॾहिं बोर थियो कॾहिं का पोइट्री ॻाए छॾियो, पढ़ी छॾियो या को गानो ॻाए छॾियो, मतलब करे सघो था? ॿई कम अलॻि। जे हेवी डॉक्टर आहिनि सिंगिंग में हले, डॉक्टर साहब आप सही दे रहे हैं कि आप भी सिंगिंग में आ जाएं, शायरी भी कर लें, और नहीं देखिए ऑलराउंडर होना चाहिए। सर बस प्रोग्राम के बाद उस्ताद बना देते हैं। धागा पहना दे आप। अच्छा सर, इहो ॿुधायो त क्लब फूड जेके तव्हां पाण चवंदा आहिनि त पेरनि जो टेढ़ो थियणु, त इन्हनि जा ख़ासि रीज़न्स ऐं उन जी जेको आहे प्रिकॉशन्स, अवेयरनेस, इहो पंहिंजो इलाजु छा आहे? असल में जेके पेर टेढ़ा थियणा आहिनि उहे थींदा आहिनि पैदाइशी, ॿार ॼमंदा आहिनि। जेके मां तव्हांखे पहिरियां ॿुधाया त काज़िस कहिड़ा आहिनि कंजेनाइटल डिफॉर्मिटीज़ जा, त उन्हनि मां हिकिड़ो काज़ जेके कंजेनाइटल डिफॉर्मिटीज़ में जेके थींदा आहिनि उहे थींदा आहिनि पेर टेढ़ा। मोस्ट कॉमन जेको आहे सो तक़रीबन डिफॉर्मिटी आहे इहा पेरनि जो टेढ़ो थियणु। अक्सर ॿार तव्हां ॾिठा हूंदा जेके गिटियुनि में रस्तनि ते हलंदा हूंदा पेर टेढ़ा करे, हाणे उहे वॾा थी चुका आहिनि छो त उन्हनि जो कंहिं इलाजु कोन कयो। त हाणे जेके ॿारनि जा पेर टेढ़ा थियनि था, उनजो इलाजु सफ़ा आसान आहे। सर्जरी बि नाहे करणी, कुझु बि नाहे करिणो, सिर्फ़ु 4 खां 5 उन में पटा लॻंदा वीकली। उन्हनि खे पटनि जे ज़रिए उनजा पेर बिल्कुलु सिधा थी वेंदा ऐं उन्हनि चईनि सपोर्ट ॾिबी आहे शायदि सिधो करे ईअं। बिल्कुलु बिल्कुलु हर वीकली उनखे ॿार खे पटो लॻंदो। जेके ॿारनि जा पेर टेढ़ा आहिनि उन्हनि खे वीकली सिधो कबो
5-6 पटनि में सॼी ज़िंदगी जी मज़दूरी ख़तमु बिना ऑपरेशन जे। अच्छा, कुझु टाइम खां पोइ वरी उन्हनि जा कुझु शूज़ बि ईंदा? बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे छा थींदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे करेक्शन फेज़, ॿियो हूंदो आहे मेंटेनेंस फेज़। करेक्शन फेज़ त हलंदो आहे 5 खां 6 हफ़्ता, जंहिंमें पेर बिल्कुलु सिधा थी वेंदा आहिनि। उन खां पोइ हलंदो आहे मेंटेनेंस फेज़, जेको तव्हां ज़िक्र कयो त शूज़, उनखे स्पेशल शूज़ थी बहन, जंहिंखे DB शूज़ चयो वेंदो आहे। उहे DB शूज़ मुसलसिल पाराइबा आहिनि 3 खां 4 सालनि ताईं। जी, पोइ वरी उन्हनि जेके 3 खां 4 सालनि ताईं पाराइबा आहिनि, हाणे ॿार खे हलणो बि हूंदो आहे, त पोइ असां छा कंदा आहियूं त उनखे असां वेन ऑफ कंदा आहियूं। वेन ऑफ मतिलबु असां उनखे मिसाल तौरु 3 महीना लगातार 23 घंटा पाराया, उन में 1 कलाक रिआयत हूंदी आहे त बाबा तव्हां ॿार खे विंजारे सघो था, ॿार जी साफ़ सुथराई करे सघो था, त कलाक असां रिआयत कंदा आहियूं फॉर 3 मंथ। उन खां पोइ जीअं ई 3 महीना पूरा थींदा आहिनि त जेके तव्हां चयो DB शूज़, इहे शूज़ जेके आहिनि पोइ असां 3 महीननि खां पोइ इनखे सिर्फ़ु नाइट में रखंदा आहियूं। त ॾींहं जो ॿारु भले हले पंहिंजा कमकार करे, लेकिन राति जो पाए रखे ताकी इहे पेर जेके टेढ़ा आहिनि इहे वापसि न अचनि ऐं सिधा ई रहनि, छो त ॿार जी त ग्रोथ थींदी थी रहे न, त ग्रोथ थींदी त वरी वापसि टेढ़ा थी वेंदा। अच्छा, मूंखे इहो बि ॿुधाइजो त इन सिचुएशन में छा ॿार खे तकलीफ़ रहंदी आहे सूर जी या छा? न बिल्कुलु। हिकिड़ी ॿारनि खे पेरनि सिधनि करण जी हिकिड़ी टेक्निक आहे, उनखे चइबो आहे पोन्सेटी टेक्निक, जंहिंमें वीकली पटा जेके मां तव्हांखे ॿुधाया चेंज थींदा आहिनि, उन में ॿार खे का बि तकलीफ़ कोन थींदी। अच्छा, सिर्फ़ु हिकिड़ो मसइलो अचे थो अॼुकल्ह जेको वालिदेन जे तरफ़ खां, त असां जेके पटा हणूं था त उन जो केयर नथो करे। त हाणे छा थियो, पोएं हफ़्ते हिकिड़े पेशेंट हुयो हैदराबाद जो, उनखे मां पटो हयो, त जंहिं महिल मां पटो खोलियो त उन पटे जे अंदरि रुपए जा सिका पिया अंदरि, बिल्कुलु अंदरि पटे में। त हाणे जंहिं महिल मां खोलियो, हाणे लाज़मी आहे उन जॾहिं सिका पिया हूंदा, हाणे कुझु अहिड़ा पेशेंट मां ॾिठा जेके मूं वटि पटे कराइण खां पोइ आया त अंदरि जीत पियल हुया। त अहिड़े क़िस्म जो माना हिकिड़ो सिर्फ़ु हिन में ड्रॉबैक अचे थो त जेके पटे लॻण खां पोइ जेके 5-6 हफ़्ता जेके ॾुखिया सुखिया आहिनि, इन में प्लास्टर केयर करणो थो पए, त जीअं साफ़ सुथराई ख़्यालु रखे, जीअं हो बदबू न थिए, उन में कीड़ा न पवनि, ॿार खे छॾे न ॾियनि त माना भले हुन में पोटी करे या कुझु करे ख़राबु न थिए, इन्हनि शयुनि खां बचाइणो आहे। बाक़ी ॿार खे पेरनि सिधनि करण में पटा जेके लॻनि था, उन में को बि पेन न आहे, इहो पेनलेस प्रोसीजर। सही। अच्छा, जॾहिं ॿार खे पैदाइशी इहा तकलीफ़ थिए थी त उन टाइम बि ॿारु रोए थो, उनखे पेन वग़ैरह हूंदो आहे? पेर टेड़नि दौरान न, उन ॿार खे का फीलिंग न हूंदी आहे त माना मूंखे मुंहिंजा को पेर टेड़ा आहिनि या मूंखे को सूर थो थिए, कुझु बि न। अच्छा, रियलाइज़ कॾहिं कंदो जॾहिं हो वॾो थींदो ऐं आम ॿारनि सां गॾु रांदि खेॾंदो, उनखे रियलाइज़ थींदो त हा वाकई मां में का कमी आहे जेका रहिजी वई आहे, जेका सही न थी आहे। अच्छा, DDH छा आहे? DDH जेको आहे डेवलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ हिप आहे, माना तव्हांखे मां चवां सवली सिंधीअ में त पैदाइशी जोड़ निकिरणु। कुझु अहिड़ा ॿार हूंदा आहिनि जेके पैदाइशी माउ जे पेट मां ई जॾहिं असां वटि ईंदा आहिनि, जीअं 2 ॾींहंनि जो ॿारु थियो, हफ़्ते जो ॿारु थियो, असां वटि जॾहिं ईंदा आहिनि त हिकिड़ी टंग नंढी हिकिड़ी वॾी, उनजी मदर नोटिस कंदी आहे त बाबा मुंहिंजे पुट जी या धीउ जी टंग नंढी वॾी आहे, त पोइ असां वटि खणी ईंदा। असां जॾहिं उन्हनि जो मुआइनूं कंदा आहियूं ऐं टेस्टूं कराईंदा आहियूं त उन में ॾिसंदा आहियूं त बाबा हीउ जोड़ जेको आहे सो पैदाइशी निकितल आहे। पर मसइलो इहो आहे त जेके अर्ली असांखे ख़बर पए थी, जीअं मिसाल तौरु हफ़्ते जो ॿारु आहे, जेकॾहिं हफ़्ते 2 हफ़्तनि में अंदरि ख़बर पइजी थी वञे, माना अर्ली डायग्नोसिस थी थो वञे, त हुन में सर्जरी जी नीड बि कोन्हे। अच्छा, असां वटि ॿार अचनि तॾहिं था जॾहिं या त हू 7 सालनि जा थी चुका हूंदा आहिनि, 6 सालनि जा थी चुका हूंदा आहिनि, 2 सालनि जा थी चुका हूंदा आहिनि, छो त नंढे हूंदे ख़बर पए कोन थी। पोइ जॾहिं ॿारु हलणु शुरू थो करे, मंडकाए थो हले, त पोइ ख़बर थी पए त हा वाकई हिन ॿार में को मसइलो आहे, पोइ डॉक्टर खे ॾेखारीनि था। जेकॾहिं अर्ली डायग्नोसिस थिए त उन लाइ बि हिकिड़ी स्पेशल क़िस्म जी ब्रेस ईंदी आहे, जंहिंखे पाल्विक हार्डनेस चइबो आहे। अच्छा, जेकॾहिं उहा तव्हां 6 हफ़्ता ऐं 12 हफ़्ता पाराए रखंदव त जोड़ पंहिंजी जॻह ते अची वेंदो। सही, बि इन ॻाल्हि ते बि डिस्कस कयूं था। अच्छा सर, तव्हां इहो ॿुधायो त अॼुकल्ह जूं स्टोरीज़ जेके आहिनि, जेके ड्रामाज़ वग़ैरह तव्हां डिफरेंट चैनल्स ते ॾिसो था, इन्हनि में बि इलाही चेंज अची वई आहे। ऐं घणो करे अक्सर करे मां अगरि कंहिं बि राइटर खां ॾिसो, मां इलाही
सिंपल क्वेश्चन पुछंदी जी, आहियां, जी। ठीकु आहे? माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तव्हां समटाइम्स अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छॾींदा आहियो जो असांखे जवाबु ॾियणु ॾुखियो थी वेंदो आहे। अच्छा भई मुंहिंजो कमु आहे सवाल करणु, ठीकु आहे न? जेका ॻाल्हि आहे तव्हां स्ट्रेट फॉरवर्ड चई छॾियो। बिल्कुलु रीज़न्स छा आहिनि असां एतिरो पोइते छो आहियूं, सिंधी मीडिया एतिरो पोइते छो आहे स्टोरीज़ में? बिल्कुलु बिल्कुलु स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हायां। हा बिल्कुलु तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो। असल में इहा आहे त अॻे जेको राइटर आज़ादु हुयो, हिन वक़्तु राइटर आज़ादु न आहे। जेका असां लिखणु चाहियूं था न उहा या त चैनल अप्रूव नथो करे, ठीकु आहे? छो त चैनल चए थो मूंखे व्यूवरशिप खपे। मां सिंधी मीडिया जी ॻाल्हि थो कयां, व्यूवरशिप खपे। व्यूवरशिप उनजी कहिड़ी आहे? जेके होटलुनि ते माण्हू वेठा आहिनि उनजी व्यूवरशिप उहा आहे। ऐं जेके उहे वेठा आहिनि उनजो जेको शऊर आहे उहो पूरो सारो आहे। गन खणी बि 10 ॼणा हुनजे पोयूं आहिनि, 5 ॼणा हुनजे पोयूं आहिनि। अहिड़ा ड्रामा जेके फिल्मी टाइप ड्रामा आहिनि, जेके सुल्तान राही टाइप ड्रामा आहिनि, उन्हनि असांजे ड्रामनि खे ज़वाले तरफ़ वधो आहे। न त अहिड़ियूं बहितरीनु कहाणियूं आहिनि जेके माण्हू फैमिली सां वेही बि ॾिसी सघे थो, जिन कहाणी में माण्हू पिराए सघे थो। जीअं नाटक लॻाए ड्रामा रहंदा PTV जा, अॼु बि माण्हू आहिनि घिटियूं ख़ाली थी वेंदियूं, रोड वीरान थी वेंदा। अॼु घिटियूं ख़ाली छो नथी थियनि, रोड वीरान छो नथा थियनि? माण्हू चैनल मथां चैनल छो थो मटाए? सिर्फ़ु इन जे करे की असां उहा कहाणी नथा ॾियूं। कहाणी उहा इन करे नथा ॾियूं त असांखे उहा कहाणी वरिती नथी वञे। छो नथी वरिती वञे? उन जेका व्यूवरशिप आहे उहा उन शइ खे क़बूल नथी करे। असांजे ड्राइंग रूम जा ड्रामा, असांजा जेके हायर सोसाइटी जा ड्रामा आहिनि उहे उन्हनि खे नथा वणनि। असांखे उहे ड्रामा वणनि था जेके झंग में भॼंदा वतनि, हिक ॿिए खे डोड़ाईंदा वतनि, उहे ड्रामा खपनि। पोइ इन करे ड्रामे जो सवालु अची वियो आहे। नंबर ॿियो, हिन में शौक़ीन अची विया आहिनि, घणा शौक़ीन अची विया आहिनि। उन करे जेके असांजा मंझिल अदाकार आहिनि या मंझिल डायरेक्टर आहिनि या मंझिल राइटर आहिनि, उहे ज़ाहिर पेमेंट था वठनि ऐं असां वटि पेमेंट एतिरी ॾिनी कोन थी वञे। पोइ इनजे करे शौक़ीन ड्रामो कनि था। भाउ तव्हांखे पैसा भले जेतिरा वणनि ॾियो, असांखे असां ड्रामो कयूं। पोइ जेको ड्रामो कनि था, शौक़ीन अदाकार खणनि था, शौक़ीन राइटर खणनि था, ज़ाहिर उनजी एक्टिंग में उहो दम न आहे त पोइ ड्रामो उहा शइ ॾेई नथो सघे, जंहिंजे करे असांजो ड्रामो ज़वाल तरफ़ वञे। पर इन कल्चर मां असां कॾहिं निकिरंदासीं? ज़ाहिर हर कल्चर मां निकिरण जे लाइ, हर बीमारी मां निकिरण जे लाइ थोरो सेक्रीफाइस करिणो पवंदो आहे, क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे, तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी आहे। जेकॾहिं असां चऊं था त असांजो ड्रामो वरी उहो ई ओज हासिलु करे त असांखे थोरी साई मुंझाइणी पवंदी। ठीकु आहे, पहिरीं व्यूवरशिप न मिलंदी असांखे, पर असां ड्रामो उहो ॾियूं जेको मुआशरे खे बहितरी आणे त अॼु न त सुभाणे ॿेजाड़े माण्हू उनखे क़बूल कंदा। ऐं जॾहिं माण्हू उनखे क़बूल कंदा त ड्रामो मथे अची वेंदो ऐं माण्हुनि जी इस्लाह बि थी सघंदी। पर मुंहिंजे ख़्याल सां असांजे जेके व्यूअर्स आहिनि मुंहिंजे ख़्याल सां इतफ़ाक़ बि कंदा। जी असां जीअं मां अगरि किथे ॿाहिरि वेंदी आहियां, इतफ़ाक़ आहे कोई मिलंदो आहे, चवंदा आहिनि त भई तव्हांजे ड्रामनि में हाणे उहो मज़ो न आहे रहियो, चवंदा आहिनि। त मां चवंदी आहियां त शायदि असांजो व्यूअर एक्सेप्ट नथो करे स्टोरी। पर तव्हां यकीन कयो उन्हनि जो चवणु इहो हूंदो आहे तव्हां सुठी स्टोरीज़ ॾियो, असां छो कोन ॾिसंदासीं। बिल्कुलु चवंदा आहिनि पर ॾिसंदा न आहिनि। असांजो उहो ई तबिको जेको तनक़ीद थो करे न, उहो सिंधी चैनल खे बिहारींदो न आहे पंहिंजे न ते टीवी ते, रिमोट खे फेराईंदो रहंदो आहे। तव्हां ॾिसो त साईं सुठा ड्रामा बचनि था, ईअं न आहे त सिर्फ़ु उहो था हलनि, सुठा ड्रामा बचनि था। माण्हू हुनखे ॾिसनि ई कोन था, को रिस्पॉन्स ई नथा ॾियनि, छो त हुनजे ज़हन में इहो वेठा त साॻियो ड्रामो हूंदो या बंदूक खणी बीठा हूंदा, साॻियो ड्रामो हूंदो। ॾिसनि त छो न ड्रामो आहिनि, बिल्कुलु हलंदा आहिनि। पर असां वटि ड्रॉबैक शायदि इहो बि आहे जो असां शहरी ड्रामा बंदि करे छॾिया आहिनि। बिल्कुलु मां इहा ॻाल्हि कई न त ड्राइंग रूम वारा ड्रामा, हाई सोसाइटी वारा ड्रामा, मिडिल क्लास वारा ड्रामा बंदि थी विया आहिनि। तव्हां ॾिसंदो हर ड्रामो तव्हांखे ॿारहाड़ीअ में नज़र ईंदो। उहे पोइ उन करे ज़ाहिर आहे ज़वाल आहे ऐं तनक़ीद हुनजी बजा बि आहे। पर हिन तनक़ीद में जेके असां जेकॾहिं ॾोहारी आहियूं, जवाबदार आहियूं, त हू बि जवाबदार आहिनि, ॾिसंदड़ वारा बि जवाबदार आहिनि जो असांजे ड्रामा खे ॾिसनि कोन था। उहे जेकॾहिं वेही ॾिसनि त उन्हनि जे लाइ असां छो न ड्रामा ठाहींदासीं। जॾहिं उन्हनि जे लाइ ड्रामा ठाहींदासीं त उन्हनि जी शिकायत बि दूरि थी वेंदी ऐं बहितर ड्रामो थी सघंदो। हर शइ मुमकिन आहे, कुझु बि नामुमकिन न आहे। जीअं कमाल खां ज़वाल थियो आहे, ज़वाल खां कमाल बि थी सघे थो। हा बिल्कुलु थी सघे थो। ॾिसो मां चवंदी आहियां त ही मीडिया जेका आहे तव्हांजी परमानेंट न आहे। बिल्कुलु ठीकु आहे न, हिते अप्स एंड डाउन्स ईंदा रहंदा आहिनि। कॾहिं तव्हांखे कमु मिलंदो, कॾहिं कमु न मिलंदो, कॾहिं तव्हांजो उरूज हूंदो, कॾहिं तव्हां बिल्कुलु मायूस थी वेंदा आहियो। टाइम आहे न, मतिलबु कॾहिं कीअं हूंदो आहे, कॾहिं कीअं हूंदो आहे। पर स्टोरीज़ जेके आहिनि, सुठा सुठा राइटर्स मौजूदु आहिनि जे तव्हां पाण माशाल्लाह सुठो लिखियो आहे पास्ट में, हाणे बि लिखो था ऐं हींअर बि तव्हांजो ड्रामो हली रहियो आहे। त अच्छा ॿियो ईअं बि थींदो आहे त राइटर्स जेको आहे घणो करे पंहिंजो नालो न ॾींदा आहिनि, कंहिं ॿिए जे नाले सां बि विकिणंदा आहिनि। हा अहिड़ा राइटर्स बि आहिनि, अहिड़ा राइटर्स उहे आहिनि। छो त जेके मजबूर राइटर्स आहिनि न, मां जीअं चयो असां वटि जेको इहो तबिको आहे न, अॻे में पीढ़ियल तबिको आहे। पोइ उन लाइ हुन वटि कोई ईंदो, को सरमाएदार आयो, उनखे पंहिंजो नालो खपे, चवंदो ड्रामो लिखी ॾिए तोखे पैसा ॾियां थो, नालो मुंहिंजो हूंदो। उहो वीचारो पंहिंजी तकलीफ़ विकिणंदो। अहिड़ा माण्हू तकलीफ़ विकिणनि था। बिल्कुलु किथे तो इहो अलमि इहो आहे। ॿियो सर इहो बि त हिकिड़ो थियो आहे न त मतिलबु जीअं
जूनियर जेके अचनि था जी, जी। या थोरो घणो कमु सिखी था वञनि, ॾिसनि था त वन लाइन कीअं थी लिखिजे, स्टोरी कीअं थी लिखिजे, जी, जी। हो पाण बि राइटर थी था वञनि, पाण बि एक्टर थी था वञनि, डायरेक्शन बि कनि था, जी, जी। त इहो बि हिकिड़ो सिस्टम ख़राब थियो आहे। थियो आहे न ख़राबु, सिर्फ़ु इहो न आहे त वन लाइन ॾिठी त मां कीअं लिखी आहे, वरी भई त मां बि लिखी सघां थो, ॿ पना लिखी सघां थो यार वन लाइन, इन में कहिड़ी वॾी इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, यार मां बि लिखी ईंदुमि, हा पर इहा शइ न आहे न। ईअं मां जीअं चवां, जीअं साईं ॻाल्हि कई, ॿ ॻाल्हियूं ॿुधाई, ॿ टे ॻाल्हियूं त मूंखे बचंदी, फलाणे खे पटो ॿुधां, हीअं ॿुधां, सिधो थी वेंदुसि, हा त मां डॉक्टर त न थी वियुमि न। हर शइ जे लाइ हिकिड़ी तपस्या खपंदी आहे, मुतालिक़ो यानी अॼु जे दौर में मीडिया मज़ाक थी वई आहे। बणायो वियो आहे कुझु माण्हुनि जे करे, पर इंशाअल्लाह ताला मीडिया दौर वापसि ईंदो, असां ना उमेद न आहियूं। अलाए सर सोशल मीडिया जो दौर लॻो पियो आहे। बिल्कुलु, हाणे हर शइ जो वक़्तु आहे न, पहिरियों सिनेमा हूंदी हुयूं, सिनेमा बंदि थी वयूं, VCR आई, VCR बंदि थी वई, वरी CD आई, CD बंदि थी वई, हाणे ॾिसो त मेमोरी कार्ड बि ख़तमु थी वियो, हाणे सभु कुझु मोबाइल में आहे, सभु कुझु मोबाइल हर शइ वक़्तु चेंज थींदो थो रहे। अॻे वठंदा हुआसीं मोबाइल वठंदा हुआसीं त मेमोरी कार्ड अलॻि सां वठंदा वठंदा हुआसीं। हाणे चवंदा आहियूं बिल्टन वारी ॾियो, बिल्टन मेमोरी वधीक हुजे। सही ॻाल्हि आहे। अच्छा सर, जीअं DDH जी तव्हां ॻाल्हि कई जी त इन जो इलाज ऐं कहिड़ी उमिरि में इन जो इलाज बहितर आहे? जी बहितर त जॾहिं DDH जी डायग्नोसिस थिए थी, मिसाल तौरु हिकिड़ो ॿारु असां वटि आयो 6 महीननि में डायग्नोसिस, उमूमन ॿारु हलंदो आहे साल में, मोस्टली जेके माऊं हूंदियूं आहिनि या वालदेन हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं ॿारु हलंदो आहे, ऐं ॿारु हलंदो आहे साल में। त मोस्टली जेके असां वटि DDH जा पेशेंट ईंदा आहिनि, उहे ईंदा आहिनि साल में या साल खां पोइ, अर्ली ईंदा आहिनि, पर उहे ईंदा आहिनि जंहिंखे या त उन शइ मां गुज़री चुका आहिनि या त उहो मेडिकल जी नॉलेज रखनि था, उहे ईंदा आहिनि, पर मोस्टली 1 ईयर या 1 ईयर खां पोइ वारा ईंदा आहिनि। त जेके 1 ईयर खां पोइ वारा अचनि था, उन में वरी छा आहे त उन में माना जेको मां तव्हांखे पाल्विक हार्डनेस जेकी ब्रेस ॿुधाई, उन जे ज़रिए बिना ऑपरेशन जे ज़रिए इलाजु करणु उहो मुश्किल थी थो वञे। छो त हिकिड़ो जोड़ मुसलसिल निकितल आहे साल खां ॿाहिरि, जेको ॿाहिरि निकितल आहे साल खां, त उहो वरी वापसि बिना सर्जरीअ जे वापसि नथो वञी सघे। हा, जेकॾहिं अर्ली ॿार जी जीअं ॿाहिरि मुल्कनि में थींदो आहे त अर्ली स्क्रीनिंग थींदी आहे, ॿारु पैदा थियो, ॿाहिरि मुल्कनि में छा आहे, ॿारु पैदा थियो पहिरें वञी हुनजो अल्ट्रासाउंड कराईंदा हिप जो, त बाबा निकितल त कोन्हे, न आहे निकितल, त बाबा ठीकु आहे, हिनखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, जेकॾहिं निकितल आहे त हुनखे उहा ब्रेसिस। पर सर जीअं ॿारु वॾो थो थिए, 2-3 महीननि जो थो थिए, त हू दड़ा हणणु शुरू थो करे, त छा उन एज में बि मदर्स खे फील न थींदो आहे त हीउ दड़ा सही हणे थो नथो हणे, टंग बांह सही हणे थो, लोॾे थो नथो लोॾे? मदर खे इहो उनखे फील थींदो, या त उनजो पहिरियों ॿारु इन स्टेज मां गुज़री चुको हूंदो आहे, उनखे आइडिया हूंदो आहे त हीउ मसइलो आहे, न त उमूमन छा वालदेन चवंदा आहिनि त को मसइलो कोन्हे, हिनखे ईअं थियो आहे, को बुखार हूंदो या का शइ हूंदी, लेकिन हिनखे को हिप जो एॾे ज़हन में ई न वेंदो आहे त हिप में को निकितल आहे या को जोड़ निकितल आहे। पर जॾहिं बि मिसाल तौरु जीअं तव्हां वारी ॻाल्हि त उन कंहिं बि वालदेन नोटिस कयो त उनजो ॿारु दड़ा थो हणे या तकलीफ़ में आहे, या पेम्पर चेंज करण महिल उनजूं टंगूं नथियूं खुलनि या बंदि सही नथियूं थियनि, त पोइ उहे असां वटि ईंदियूं आहिनि, पर इहो रेयर आहे। माना उमूमन ॿार असां वटि जेके अचनि था, उहे अचनि था उन खां 1 ईयर खां पोइ वारा। इहा अवेयरनेस ॾियणु घुरिजे त जेको ॿारु बि ॼमे थो, इहो मां बि तव्हांजे हिन मीडिया जे ज़रिए चवंदुमि त जेको बि ॿारु ॼमे थो, एटलीस्ट उनखे जेको आहे सो स्क्रीनिंग करणु लाज़मी ज़रूरी आहे। जीअं असां स्क्रीनिंग मिसाल तौरु जीअं हेपाटाइटिस जी कराईंदा आहियूं, त बाबा असांखे आहे या कोन्हे का, न आहे त को मसइलो कोन्हे, घटि में घटि टेंशन त लही थो वञे, उन ॿार जी स्क्रीनिंग थियणु खपे त बाबा हीउ जोड़ निकितल आहे या न निकितल आहे। छो त बहितर इहो आहे त बिना ऑपरेशन जे जेकॾहिं ॿारु तव्हांजो सही थिए थो या असांजो ॿारु सही थिए थो, त हुनखे ऑपरेशन जी कहिड़ी ज़रूरत आहे? सही, बिल्कुलु सही। हिते भी जेको आहे डॉक्टर साहब का गानो ॿुधंदासीं। अभी कौन सा गाना सुना रहे हैं? अभी मैं गाना सुनाऊंगा, मेरे रहीम यार खान का बना हुआ है। दावत दे रहा हूँ मैं दोस्तों को कि ढोला रहीम यार खाना, मैं आपकी ये खिदमत करूँगा, आपको ये हमारे जो पॉपुलर जगह हैं घुमाऊँगा फिराऊँगा, सही, उसके ऊपर बना हुआ है गाना। जबरदस्त। सारा जग
डॉक्टर साहब ये बताइए कि आपको गाने याद कैसे होते हैं? शौक है ना जी, शौक, जो चीज़ शौक में आ जाए ना उसकी फिर कोई लिमिट नहीं होती कि बंदा कह के मैं लिख के बैठूं सामने कोई भूल जाऊं, जो कोई ऐसी चीज़ नहीं होती। अभी तो हमारा जिस भी चैनल पे जाएं, हम किसी शादी फंक्शन पे भी जाए ना, ऐसे जैसे ऐसे गा रहा होता बंदा जैसे दिल से गा रहा हो। आगे सुनने वाले भी ऐसे बैठे होते हैं। सिंगर कभी पैसों के लिए नहीं प्रोग्राम करता, सिंगर सिर्फ अपनी दाद के लिए प्रोग्राम करता है। पैसा मिले या ना मिले वो तो उसकी किस्मत मुकद्दर भी है, शौक भी है। ये बाज सिंगर है होते हैं ना, वो ज़हन बनाते हैं कि हमने कमाई करनी सिर्फ। हमारे काफ़ी सारे सिंगर दोस्त हैं जो लाखों के हिसाब से वो पेमेंट लेते हैं, बाद में जाते हैं वो फंक्शनों पे, मगर हमने कभी डिमांड नहीं की। हमारे दोस्तों के फंक्शन होते हैं, आउट सिटी होते हैं, आउट कंट्री होते हैं, चले जाते हैं, अपने खर्चे पे चले जाते हैं, शौक भी पूरा हो जाता है, खर्चे भी पूरे हो जाते हैं और घूम भी लेते हैं। जबरदस्त है जी। व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो कार्यक्रम जो जल्दी हाजिर करते हो। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हांखे भली कारकंदासी। सर कुछ उर्दू पोइट्री भी थी वने। अच्छा, बिल्कुल उर्दू पढ़ी कंदा ये साईं भी समझ सके। हां बिल्कुल समझ आएगी, सही उर्दू समझ आएगी ना। हमें सिंधी भी समझ आती है। अच्छा, हाँ वो क्योंकि सराइकी से मिलती जुलती है ना, इसलिए बिल्कुल वो थोड़ा सा फर्क है। हाँ अभी डॉक्टर साहब बोल रहे थे, मुझे समझ आ रही सारी। आप भी बोल रहे हैं। ये मुझे ताज़ो बुक आया है, सन्नाटे शोर मचाते हैं जी। इनमें नज़्म है कि बिखरी सोचें, वो मैं बताया पे। वो जिनकी आंखों में इश्क रोता है, वो जिनकी आंखों में इश्क रोता है, जिनके दिल में दरिया धड़कता है, जिनकी मोहब्बत ऐसी कच्ची नींद की सी है जो हवा की हल्की सी आहट से भी टूट जाती है। टूटी हुई नींद और बिखरा हुआ इंसान, टूटी हुई नींद और बिखरा हुआ इंसान कभी फिर जुड़ नहीं पाते। वो जो ख्वाबों की खुशबू ओढ़कर खुद से भी शर्माते हैं, वो जो ख्वाबों की खुशबू ओढ़कर खुद से भी शर्माते हैं, उनके अंदर एक सहरा होता है, और ऐसे सहरा को सैराब करना बादलों के बस की बात नहीं होती। ऐसे सहराओं को सैराब करने के लिए आँखों के आब की ज़रूरत होती है, और जब आँखें आब बरसाती हैं तो ऐसे सहरा जल थल हो जाते हैं। वाह, जल थल। वाह वाह। मां चवां थी तव्हां जेके बि शाइर आहियो न, माशाल्लाह तव्हां वटि अलाए कहिड़ो ख़ज़ानो आहे लफ़्ज़नि जो। बसि कुदरती दात आहे हिकिड़ी। अलाह साईं हर कंहिं बि इंसान खे ख़ाली न छॾियो आहे, हर इंसान में दात आहे। जीअं तव्हां में कंपेयरिंग जी दात आहे, जहिड़ो रवानी सां ॻाल्हाए सघो था, असां न ॻाल्हाए सघंदासीं। जीअं साईं खे अलाह साईं माशाल्लाह सुठो गलो ॾिनो आहे, सुठो आवाज़ु ॾिनो आहे, हर को न ॻाए सघंदो। जीअं साईं खे आहे, साईं जी पंहिंजी हिकिड़ी फील्ड आहे, बहितरीनु माहिर आहे, त को बि इंसान ख़ासियत खां ख़ाली न आहे। हर इंसान खे अलाह साईं का न का दात ॾेई छॾी आहे। ज़ाहिर आहे डिफरेंट डिफरेंट मतिलबु आहिनि शयूं अलाह साईं हुननि में पैदा कयूं आहिनि, ख़लकियूं आहिनि। तव्हां जीअं ड्रामाज़ वग़ैरह लिखो था त हींअर कोई हिन खां अलावा बि कोई तव्हांजो ड्रामो अचण वारो आहे या कंहिं ते कमु करे रहिया आहियो? हिन खां अलावा आहे PTV जो ड्रामो आहे। अच्छा, सीरियल आहे, उहा लिखां पियो। हीअ बि सीरियल लिखां पियो, हिन वक़्तु 2 सीरियल आहिनि जेके हथ में लिखां पियो। उन खां अलावा हिकिड़ो नावेल आहे, इहा त कमु कयां पियो, त इंशाअल्लाह उहो बि हिन ई महीने में अची वेंदो नावेल। नॉवेल लिखणु ॾाढो ॾुखियो आहे? ॾाढो ॾुखियो आहे, हक़ीक़त नावेल लिखणु ॾाढो ॾुखियो आहे, छो त हिकिड़ी कहाणी हूंदी आहे। टॉपिक आहे जंहिं ते तव्हां लिखी रहिया आहियो? हूअं त तक़रीबन डिस्क्लोज़ न कंदा आहिनि, पर मां डिस्क्लोज़ कयां थो। गिदू बदर ते नावेल लिखां पियो। गिदू बदर मां विज़िट बि कयो, ऐं सुभाणे बाज़ारि मां वरी वेंदुमि विज़िट करणु गिदू बदर। उनजे अंदरि जेके कहाणियूं आहिनि उन्हनि खे मां ॿाहिरि आणणु थो चाहियां। असां उते त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके उते अंदरि बंदि आहिनि, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि असां जेके ॿाहिरि आहियूं। असां बि कंहिं न कंहिं नफ़्सियाती मुंझारे जो शिकार आहियूं, कंहिं न कंहिं नफ़्सियाती मुंझारे जो शिकार आहियूं।
उन हवाले सां मूं अहिड़ी शइ आणणु पियो चाहियां जेका इंसान जे उन मुंझारे ख़तमु करे असां हिक ॿिए जे लाइ जेके मुंझारा पैदा कयूं, हिक ॿिए खे नफ़सियाती मरीज़ पिया बणायूं, घटि में घटि उहो न थी सघे। त सर तव्हां इंशाअल्लाह सुठी मोट मिलंदी तव्हांखे हुन नॉवल ते, पर तव्हां इहो सोचियो आहे त तव्हांजी जॾहिं इहा स्टोरी साम्हूं ईंदी, माण्हू जॾहिं पढ़ंदा त इनखे हिकिड़ी मतिलबु चैनल जे लाइ का ड्रामो या टेलीफिल्म टाइप या कुझु ईअं इरादो आहे मुंहिंजो त मां कोशिशि कंदुमि त चैनल सां ॻाल्हायां त इनखे ड्रामाटाइज़ कजे, छो त ड्रामे जी सूरत जेका अचे की वधीक माण्हुनि ताईं पहुचे थी, किताब एतिरनि माण्हुनि ताईं नथो पहुचे जेतिरो माण्हुनि ताईं ड्रामो पहुची सघे थो, विजुअलाइज़ थिए थो, जेका शइ विजुअलाइज़ थिए थी न उहा वधीक पॉपुलर थी थी। इन टाइप जा जेके टॉपिक्स हूंदा आहिनि मूंखे एॾा वणंदा आहिनि, बिल्कुलु मूंखे बि ॾाढा वणंदा आहिनि सर। इन्हनि में मां चवां थी बाक़ाइदा मार्जिन आहे, तमामु घणी कैपेसिटी आहे, वॾी कैपेसिटी आहे, बिल्कुलु वॾी कैपेसिटी आहे। मतिलबु एॾो मार्जिन आहे इन में तव्हांखे परफॉर्मेंस ॾियण जो, एॾो मार्जिन आहे जो मां चवां थी त तव्हां जेका बि तव्हांखे एक्टिंग अचे थी तव्हां विझी छॾियो बसि, बिल्कुलु हक़ीक़त एॾो मार्जिन आहे, ॾाढा वणंदा आहिनि। बिल्कुलु मुंहिंजो बि पसंदीदा मौज़ू आहे ॾाढो, ऐं ॾाढो दिलचस्प पियो अचे, लिखण में ॾाढो मज़ो पियो अचे। बस तव्हां लिखणु शुरू कयो, नॉवेल जॾहिं ड्रामाटाइज़ थियो त तव्हां ॾिसण में मज़ो, जॾहिं ड्रामाटाइज़ थियो त तव्हां हिन में कमु कजो। इंशाअल्लाह ज़रूरु कंदमि। मां त सोचींदी आहियां त कुझु अहिड़ा टॉपिक्स हुजनि, कुझु असल में मां शुरू खां वठी ॾाढी चूज़ी रही आहियां। पहिरियां बि जेको मां कमु कयो आहे मां ॾाढा चूज़ी कैरेक्टर्स कया आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां कया आहिनि, ऐं मूंखे थोरो ॾुखियो कमु वणंदो आहे। मां चवंदी आहियां अहिड़ो कमु कजे जो सदियुनि ताईं माण्हू यादि रहे, थोरो कजे पर सुठो कजे, मयारी कमु कजे। ऐं अॼु जे दौर में जेके ड्रामा ठही रहिया आहिनि, वरी मां उहा ई ॻाल्हि कंदमि त मयारी कमु कयो। आर्टिस्ट जेके बि आहिनि तव्हां मयारी कमु कयो, चूज़ कयो, पंहिंजे कैरेक्टर खे सम्झण जी कोशिशि कयो। हिते सम्झण जी कोशिशि कोन था कनि, हुन ख़बर बि न हूंदी आहे मुंहिंजो कैरेक्टर कहिड़ो आहे, चवंदा सेट ते पहुची वञ, इहो ग़लति आहे। चवंदा वेंदो त चवंदो वेंदो, हुन ख़बर न हूंदी मुंहिंजी कैफ़ियत छा आहे, मुंहिंजो कैरेक्टर छा आहे, मुंहिंजो बैकग्राउंड छा आहे, का ख़बर न आहे, लफ़्ज़ ई पंहिंजो लफ़्ज़ दोहराईंदो। न हिते त कुझु ॿुधाईंदा ई कोन, बसि चवंदा आहिनि अचो स्क्रिप्ट बि तव्हांखे ओॾी महिल मिली वेंदो, तव्हां बसि सेट ते पुॼो त सही। हेतिरनि ॾींहंनि जो कमु आहे, एतिरे जो कमु आहे, ॿ टे कपिड़ा जोड़ा खणी वञिजे, बसि ठीकु आहे। अच्छा, कपिड़ा बि चवंदा ॿ टे खणी अचो, आर्टिस्ट इहो बि न पुछंदो त मतिलबु सीन कहिड़ो आहे, हुनजो मूड छा आहे, कपिड़ा कहिड़े क़िस्म जा हुजनि, बसि जेको आहे उहो खणी हलियो अचो। ईअं कमु ख़राबु थियो आहे। असां त पहिरें पुछंदा हुआसीं त भई सीन कीअं आहे, मूड छा आहे, थीम छा आहे, कहिड़े क़िस्म जा कपिड़ा हुजनि, मिडिल क्लास हुजनि, लोअर क्लास हुजे, या मतिलबु सफ़ा एलीट क्लास हुजे, त उन हिसाब सां ड्रेसिंग कयूं। अॼुकल्ह कुझु नथो ॿुधाए वञे न, इहे मां ॿुधायमि न, जेके शौक़ीन आहिनि न, शौक़ीन कमु ख़राबु ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे, ईअं चवां, शौक़ीन ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। अच्छा, तव्हां कॾहिं ड्रामनि में एक्टिंग कई? न, मां चवंदा जिसका काम उसी को साजे, मां चाहियां त ड्रामे कैरेक्टर वठी सघां थो, राइटर आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मुंहिंजी दिलि न चवंदी आहे त हर बार कंहिं कैरेक्टर खे छो ख़राबु कयां, मां सम्झां थो मां एक्टिंग न करे सघंदुमि। अगरि कयो हा, लेट्स सपोज अगरि कयो हा त तव्हां पंहिंजे लाइ कहिड़ो अहिड़ो कैरेक्टर चूज़ कयो हा? नफ़सियाती मरीज़ जो। नफ़सियाती मरीज़ छो त तव्हां वटि हुन में मार्जिन आहे न, कैपेसिटी आहे, तव्हां खेॾो जेॾो वणेव खेॾो हुन सां, त मां इहो ई कयां। मूंखे हिकिड़ो ड्रामो यादि अची वियो हिन ते, मुमताज़ कंदर जो 5 डे हुयो, जंहिंमें फातिमा मंगी बि हुई, मां बि हुयमि, एहसन शाह उन टाइम हिकिड़ो एक्टर हूंदो हुयो, ऐं बाक़ाइदा मां उन में नफ़सियाती जो कैरेक्टर कयो हुयो, ॾाढो मज़ो आयो, ॾाढो मज़ो आयो। ऐं उन दौर में तव्हांखे यादि हुजे जो इंडियन गाना बि असां लॻाईंदा हुआसीं में, ऐं ॾाढो ट्रेंड हूंदो हुयो, त बहरहाल उहो वक़्तु बि हुयो जॾहिं असां ड्रामनि में बि कमु कयोसीं पंहिंजी मर्ज़ी सां। वाह वाह, ज़बरदस्त। सर, तव्हां छो एॾी डिफरेंट फील्ड चूज़ कई ऐं ॾुखी फील्ड चूज़ कई? मतिलबु डॉक्टर्स त MBBS त इलाही आहिनि, हर फील्ड चूज़ कनि था, पर हीअ ई टिपिकली हीअ फील्ड छो? जी, असुल इन जो रीज़न आहे, इहो रीज़न इन जो इहो आहे त असां, तव्हां पाण खीरपुर साइड जा आहियो, जेकॾहिं असां हैदराबाद कराची खां छॾे हेॾे जैकमाबाद खीरपुर सखर तरफ़ ईंदासीं न, त इन तरफ़ तव्हां असां पहिरीं अर्ज़ु कयो त मां अकेलो ई पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन आहियां, को वञण लाइ तयारु कोन्हे को। हिकिड़ी त फील्ड ॾुखी इन जे करे आहे त माण्हू घटि था वञनि, इन में घटि था वञनि त उनजी जेको आहे सो डिफिशंसी हर हंधि मौजूदु आहे। जेकॾहिं को बि न वेंदो त हुनखे ट्रीट केरु कंदो? त तव्हां ॾिसो, मुंहिंजो शहर आहे मिसाल खीरपुर या नौशरो फिरोज़, उन में ई असांजे शहर में अलाए केतिरा माज़ूर ॿार आहिनि जेके बिना इलाज जे पिया था ईअं हलनि वीचारा, सॼी उमिरि गुज़री थी वञे त उहो बिना हली नथा सघनि, घरनि में बेडनि ते ऐं खटुनि ते वेठा आहिनि।
त उन्हनि जो केरु इलाजु करण लाइ तयारु कोन्हे को। तयारु छो कोन्हे को त इन फील्ड में माण्हू कोन्हनि। माण्हू आहिनि त उहे हिकु ॿ आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा, उहे शहरनि में वेठा आहिनि, उहे अफोर्ड नथा करे सघनि। त मां त इन फील्ड में आयो आहियां त मां बि जेके जनरल ऑर्थोपेडिक सर्जन्स आहिनि उन्हनि खे चवंदुमि त उहे बि अॻिते अची ऐं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी में अचनि, जेके उन्हनि फील्ड में अचनि जंहिंमें कमी आहे, ताकी उहा कमी असांजे मुल्क में पूरी थी सघे। उन जे लाइ माण्हूअ खे किथे ॿाहिरि शहर ॿाहिरि मुल्क न वञिणो पए। भले जीअं तव्हां चयो त मूंखे टफ टाइम करण में थोरो मज़ो ईंदो आहे, त टफ टाइम जो मज़ो बि तव्हांखे ईंदो ऐं उहा चैलेंजिंग तरह तव्हां एक्सेप्ट करे कंदो न त उनजो मज़ो ई पवंदो। कते कलामी माफ़ असल मां कंपेयर में आहे न थोरी थोरी मगो जुज़ा जागनि था। हिकिड़ो सुवाल पुछी रहियो त तव्हां जेका जेको टेढ़ोपन थींदो आहे तव्हां प्लेटूं ॾेई हुनखे रोकींदा आहियो की त इन का एज आहे जंहिंखां पोइ इलाजु नामुमकिन हुजे? न सर, का एज न आहे, केतिरी एज थी वञे हुन इलाजु थी सघे। बिल्कुलु, पर फ़र्क़ु इहो आहे त माना जेकॾहिं जीअं मां पहिरियां बर्स कयो त अर्ली एज में ईंदो त हिकिड़ी पटन जे ज़रिए सही थींदो ऐं कुझु टाइम गुज़ारींदो साल ॿ साल त हिकिड़ी सर्जरी थींदी। अच्छा, जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो त सर्जरी जा स्टेप्स वधंदा वेंदा, मतलब लाइलाज पॉसिबल। हेलो माशाल्लाह माशाल्लाह। सर आप ये बताइए कि आपके यहाँ रहीम यार खान में भी माशाल्लाह बहुत सारे सिंगर्स हैं और नामवर सिंगर्स हैं बहुत ज़्यादा। तो जैसे हमारे पास सिंध में ये है कि माशाल्लाह एकदम फेमस हो जाते हैं, रातों रात फेमस हो जाते हैं, तो वहाँ पे क्या सिस्टम है? सिंगर तो काफ़ी सारे हैं मगर सबसे ज़्यादा डिपेंड करता है शायरी के ऊपर। अच्छा, जब तक किसी सॉन्ग की शायरी अच्छी नहीं होगी, किसी के दिल को नहीं भाएगी, तो वो ना तो वो सिंगर पॉपुलर हो सकते हैं ना सॉन्ग पॉपुलर हो सकते हैं। तो आजकल का जैसे दौर चल रहा है उसी हिसाब से शायरी होगी तो हर बंदा पसंद भी करता है, सिंगर ओपन भी हो जाते हैं, रातों रात वो पॉपुलर भी हो जाते हैं। नहीं तो पॉपुलर जैसे रातों रात वो किस तरह होता है? कुछ आपके सराइकी अपने चैनल्स हैं जिस पे वो गाते हैं या उर्दू चैनल्स हैं जो उन पे गाते हैं? ऐसे है ना कि जैसे हमारे रहीम यार खान के इस टाइम सबसे जो सराइकी सिंगर हैं ज़्यादा फंक्शन है अजमल साजिद साहब हैं। अच्छा, हमारे दोस्त हैं। उनके साथ जैसे कंपेयर है कॉमेडियन हमारा अकरम निज़ामी का नाम आपने सुना होगा कि पूरे वर्ल्ड में बहुत पॉपुलर है जी। तो जैसे वो फंक्शनों पे जाते हैं तो फिर तारीफ़ करनी, शेर व शायरी करनी, तो आवाम को उनकी तरफ राग़िब करना, उनको बताना कि भाई ये फ़लाँ सॉन्ग गा रहा है, ये फ़लाँ शायर ने लिखा है, इसके ऐसे वर्डिंग है। तो तब भी होता है। वैसे गाने के लिए तो शादी ब्याह कोई किसी को बुला लेते हैं, सॉन्ग सुनते चुप करके एक कान से सुना दूसरे से निकाल के गए। मगर बाद सॉन्ग ऐसे होते हैं जो दिल को भा जाते हैं, खुशी के मौके पे लोग पसंद करते हैं, बार बार फरमाइश करते हैं। सही। तो आप ज्यादातर सराइकी ही गाते हैं? जी जी, सराइकी। उर्दू नहीं गाते? नहीं, उर्दू भी गाते हैं, ये बात नहीं है, मगर हमारा जो इलाका है जनूबी पंजाब का उधर हमारा सराइकी सबसे ज्यादा। सही। अच्छा, तो वहाँ पे माहौल मतलब किस तरह से, जैसे वहाँ पे लड़कियाँ वगैरह भी सिंगर्स हैं, गाती हैं? नहीं, लड़कियाँ हैं मगर वो भावलपुर से आगे मुल्तान में। अच्छा। अनमोल सियाल वो भी सराइकी गाती हैं। अच्छा। उसके अलावा इरम सियाल है। अभी हमारी सबसे ज़्यादा पॉपुलर जो इस टाइम सिंगर जा रही हैं फीमेल में सिंगर गुलाब लाहौर की। अच्छा अच्छा, ठीक है जी। तो इस तरह के इनके सब के साथ मेरे डूट सॉन्ग भी हैं। अच्छा अच्छा, चैनलों के ऊपर भी हैं, शादी ब्याह के फंक्शनों पे भी होते हैं। मुझे शौक इस हद तक है ना कि कोई बता देना कि लाले का प्रोग्राम है लाहौर में, तो मैं लाले के साथ रब्ता कर लेता हूँ ये कौन सी जगह प्रोग्राम है, फिर मैंने उधर चले जाना है। कोई भी सिंगर ले ले, अजमल साजिद है, शराफत भाई है, मुश्ताक शीना भाई है, कोई, फिर मैं उनको कहूँगा भाई आपने सूट नहीं पहनना, सूट में अपना जैसे मेरी ड्रेसिंग होती है वैसी उस सिंगर के लिए मैं बनवाता हूँ, ठीक है। जैसे मैंने अपने लिए खुद सा लिए उनके लिए भी वही चीज़ यूज़ करता हूँ। तो जब हम जाते हैं ना फंक्शन पे, तो वो म्यूजिशियन साहब कुछ जितने भी सिंगर है ना, इनको पॉपुलर या अप करने में म्यूजिशियनों का साथ होता है। अच्छा। जब तक ये म्यूजिशियन नहीं होंगे ये बड़े से बड़ा सिंगर भी अधूरा है। सही बात है, ठीक है, सही बात है। तो उसके बाद फिर आ जाता है साउंड। सिंगर बजाते खुद कुछ भी नहीं है। अच्छा। हाँ, ये तो म्यूजिशियन का कमाल है, साउंड का कमाल है। आखिरी स्टेज जो है ना वो सिंगर की होते हैं, वो क्या ये तो आपने बहुत बड़ी बात कर दी। ये तो आपने सारा क्रेडिट ही म्यूजिशियन को दे दिया, वरना तो यहाँ तो सिंगर कहते हैं सब कुछ हमें। बात ये, वो तो बाहर का आदमी आपको बताएगा ना, देखने वाला बताएगा ना।
वैसे आप बगैर म्यूजिशियन के, बगैर साउंड के कभी किसी बड़े सिंगर को सुन लें आप, वो चीज़ नहीं आपको मिलेगी। जैसे आपको साउंड अच्छा मिलेगा, म्यूजिशियन मस्ट है सिंगर के लिए। जितने म्यूजिशियन इजाफी होंगे उतना सॉन्ग अच्छा बनेगा आपका। जबरदस्त। फिर इस बात पे क्या सुना रहे हैं आप? हाँ जी, मैं एक सॉन्ग सुनाता हूँ, और मैं एक शेर है मेरे भाई का, भाई अमानुल्लाह अरशद साहब रहमियार खान के सरायकी शेर है, और मेरा दोस्त कॉमेडियन जनाब अकरम निज़ामी साहब बहुत पॉपुलर है, उनकी नज़र में सरायकी का शेर करूँगा, और उसके बाद ये सॉन्ग भी मैं उसकी नज़र करूँगा। सही। आके हालात बदल दे देख करें, तू ही बदले आ गई ते को क्या थी गे। हालात बदल दे देख करें, तू ही बदले आ गई ते को क्या थी गे। मैं को देख के जींदा हाँ मैं कल, अच देखदा नहीं ते को क्या थी गे। मेरा हक ता नहीं इहो गाल पुछां, पर पुछदा सही ते को क्या थी गे। निमी लगदा अरशद उहो है, जे उहो है ते को क्या थी गे। ते अभी मैं सॉन्ग आपको भाई अकरम निज़ामी की नज़र करूँगा, उम्मीद करता हूँ आपको पसंद आएगा। असाए जान क्यों देखूं तू जान क्यों, असाए जान
रब से जे कर फुर्सत देता तू ना ढोल भूलेना रब से जे कर फुर्सत देता तू ना ढोल भूलेना लोग करेंगे रीसा साहिल चिक चिक सीने लेना संकू तू यार भूल गई बचपन दा प्यार भूल गई संकू तू यार भूल गई बचपन दा प्यार भूल गई भूल गया तू कौन इकरार डोला तू नोटां दा यार 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 ढोला तो नोटों दा यार है, नोटा ना पैसों का पैसों का है, पैसों मतलब का यार है, हाँ, पैसों का यार है। अच्छा, ये आजकल के माहौल के हिसाब से मेरे उस्ताद साहब ने लिखा है। और आपने जिसको डेडिकेट किया है वो भी ऐसा ही है क्या? वो तो हेड है वो तो पूरी कंट्री का हेड है ना जी। मैंने उसके नजर इसे शेयर नहीं किया, वो सुनना होगा अभी, वो मुझे बाद में राब्ता करेगा मेरे साथ। यानी आपकी क्लास लेगा फिर बाद में। दोस्त हैं हाँ, दोस्त। वो तो कॉमेडियन, उनका तो सारा दिन काम है। सही सही सही। हिते ट्रांसलेटर इलाही वेठल आहिनि ऐं स्पेशली असांजो जेको सीनियर डीओपी जेको अमानला चांडियो उनखे सॼी ट्रांसलेट करे इशारनि इशारनि में ॿुधाए पियो, पर अॼु अमानला ॾाढो ख़ुशि आहे छो जो उनजी लैंग्वेज में गाना पिया था ॻाइजनि न, ईअं न अमानला। अच्छा जी, त सर इहो ॿुधायो त तव्हां किथे किथे कैंप्स लॻायूं आहिनि या हाणे फ्यूचर में किथे कैंप्स लॻाइण जो इरादो आहे? हिनमहिल मां ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट इसरा हॉस्पिटल हैदराबाद में इंचार्ज आहियां। उन खां पोइ ज़ियाउद्दीन हॉस्पिटल सखर में बि मां ओपीडी कंदो आहियां। सही। उते सखर में ज़ियाउद्दीन जेकी हाणे उन्हनि कैंपस खोलियो आहे। सेकंड मां नौशरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट आहे उते बि ओपीडी कंदो आहियां ऐं फ़िलहाल मां ओपीडी कंदो आहियां। इन में ठारू शाह में बि ओपीडी कंदो आहियां। मीरापुर सिटी आहे उन में ओपीडी कंदो आहियां ऐं इन्हनि शहरनि में हर 15 ॾींहं हर 3 वीक्स खां पोइ मां कैंप हणंदो आहियां। अच्छा जी, ऐं उहा फ्री कैंप हूंदी आहे ऐं उन में फ्री कैंप सां गॾो गॾु जेके पेशेंट नंढा ॼावल ॿार ताज़ा हूंदा आहिनि उन्हनि खे जेके पटा लॻाया वेंदा आहिनि, पेर सिधा कया वेंदा आहिनि, उहो फ्री ऑफ कास्ट हूंदा आहिनि। सही। उन खां पोइ जेके वॾा ईंदा आहिनि असां वटि त बाबा असांजे वॾनि जो हाणे छा करणु खपे, त पोइ उन्हनि खे जेके मां सर्जरी एडवाइस कंदो आहियां त असां में ख़ासि करे मां हैदराबाद ऐं ॿियनि जेके असांजे ग़रीब तबिके सां तालुक़ु रखनि था उन लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त असांजे इसरा हॉस्पिटल सिस्टम हॉस्पिटल में हिकिड़ो वेलफेयर सिस्टम आहे जेको मिसाल तौर उहो फ्री आहे। ईअं ज़कात फार्म में तव्हां अची पंहिंजी सर्जरियूं कराए सघो था, उन में को बि ख़र्चु न ईंदो, सिर्फ़ु इहो आहे राइश जो खाइण पीअण जो ख़र्चु ईंदो, बाक़ी मेडिसिन सर्जरी ऑपरेशन थिएटर टोटल फ्री आहे। इहो हॉस्पिटल जे तरफ़ खां आहे, इसरा हॉस्पिटल जे तरफ़ खां उन्हनि जो आहे त पोइ तव्हां ग़रीब जेके आहिनि उन्हनि तव्हां हेल्प करे सघो था। बाक़ी जेके अफोर्डिंग आहिनि उहे त किथे बि कराए सघनि था। सही। अच्छा, जेके अफोर्डेबल आहिनि त हिकिड़ो मां सिर्फ़ु तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त इन जी कॉस्ट केतिरी थी अचे जेकॾहिं कोई प्रॉब्लम आहे ॿार खे, जीअं तव्हां ॿुधायो त जोड़नि मां निकितल आहिनि पैदाइशी या सर्जरी वारी हुन लेवल ते पहुची था वञनि, त इन जी कॉस्ट केतिरी ईंदी? जेके कॉम्प्लिकेटेड प्रोसीजर्स आहिनि, जीअं हिकिड़े जो जोड़ निकितल आहे ऐं उनजी उमिरि थी वई आहे 15 साल, माना 8 सालनि में 2 सालनि में 3 सालनि में उन सर्जरी न कराई ऐं 15 साल थिया आहिनि या 7 साल थिया आहिनि या 8 साल थिया आहिनि, उन्हनि में बि का लखनि में का फीस या लखनि में एक्सपेंडिचर्स न आहिनि, हज़ारनि में आहिनि। अच्छा जी, माना ईअं सम्झो त जेको सर्जरी पहिरियां लखनि में थींदी ऐं मतिलबु कई वेंदी आहे ॿाहिरि मुल्कनि में लखनि ऐं डॉलर्स में कई वेंदी आहे, असां हिते पाकिस्तान में जेके मोस्टली तव्हांखे ख़बर आहे पॉपुलेशन एॾी अफोर्डिंग न आहे, ग़रीब तबिको असांजे पाकिस्तान में इलाही आहे, त उन जे हिसाब सां मां चवां पियो त गुज़ारा पंहिंजे ॿारनि खे मुंहिंजो उस्तादु आहे डॉक्टर अनीसुद्दीन भट्टी, उहो चवंदो आहे त ॿारु ॼमे भले डिसेबल माज़ूर पर ज़िंदगी माज़ूरी वारी न गुज़ारे। त मुंहिंजो उस्तादु चवणु आहे त बाबा भले तव्हां जेकॾहिं कंहिं पेशेंट जो फ्री में बि सर्जरी कयो था न फ्री में, त उहा सॼी उमिरि तव्हांखे दुआऊं ॾींदी। सही ॻाल्हि आहे। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त एक्सपेंडिचर्स थाउज़ंड्स में आहिनि, लेक्स में कोन्हनि के। सही।
ऐं एतिरा ख़र्च न आहिनि ऐं ज़कात जो सिस्टम बि अवेलेबल आहे जेको ज़कात में कराए त ठीकु आहे जेके नथो कराए त एतिरी एक्सपेंसिव सर्जरीज़ न आहिनि ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे मज़ूर वारी ज़िंदगी खां आज़ादु कराए सही ज़बरदस्त ऐं थैंक यू सो मच तव्हांजो बि सर तव्हांजो बि त तव्हां ॿिन्ही पंहिंजो कीमती वक्त ॾिनो आपका भी बहुत बहुत शुक्रिया जाते जाते आपसे गाना भी सुनेंगे ऐं सर कोई मैसेज ॾियणु चाहींदव ॾिसो मां आहियां ऑर्थोपेडिक सर्जन ऐं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन मुंहिंजो हिकिड़ो ई मैसेज आहे जेको मुंहिंजो बि उस्ताद हमेशह लाइ चवंदो आहे त ॿार भले मज़ूर ॼमे लेकिन ज़िंदगी मज़दूरी वारी न गुज़ारे सही त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे जी स्क्रीनिंग करायो जेके ॼमनि था उनजी स्क्रीनिंग करायो ताकी वक़्त ते उन मज़ूरीअ जो तशख़ीस थी सघे ऐं उनजो इलाजु थी सघे ज़बरदस्त जी सर तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव मां मैसेज इहो ई ॾींदुमि त अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां असां पंहिंजे औलाद खे जेको वधि में वधि जेकर ॾेई सघूं था शऊर ऐं तालीम सही उहा ॾियूं सही ज़बरदस्त आप कोई मैसेज देंगे हमने मैसेज ही दिए है सारे जो सुना रहे हैं हमारे तो सारे मैसेज ही हैं सही कोई समझे तो हाँ ये बात भी बहुत अच्छी बात है चलें जी थैंक यू सो मच ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो बरसात जो मौसम आहे बरसात में इंजॉय ज़रूरु कयो पर प्रिकॉशन्स लाज़मी वठिजो जॾहिं ॾिसो था तमामु हेवी रेन्स आहिनि त उन में न तव्हां पाण ॿाहिरि निकिरो न ॿारनि खे ॿाहिरि कढो छो त तव्हांखे कराची जे रोड रस्तनि जी ख़बर आहे स्पेशली जेके बाइकर्स आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी आहे त कहिड़ा रस्ता सेफ़ आहिनि कहिड़ा रस्ता फैमिली जे हवाले सां वठण वारा न आहिनि सो पास्ट में इलाही हादसा थी चुका आहिनि इन्हनि मां सबक़ु हासिलु कयो ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो इनशाला सुभाणे मिलंदासीं तेसि ताईं मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी